अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाह कराची तरफ़ां सिगा जे 54 सालगिरह ऐं हैदर बख्श करोड़ जी यादि में लिखियल किताब सिंध जो सेवागर जी पधिराई कराची आर्ट्स काउंसिल में कई वई ऐं सिगा जे साथियुनि खे सिंध जी ख़िदमत शऊर ऐं समाजी भलाई जे सफ़र खे जारी रखण ते मञता एवार्ड पिणु ॾिना विया। तक़रीब जी सदारत सिगा जे बानी डॉक्टर सुलेमान शेख कई ऐं महिमान ख़ासि वज़ीर आरक्यू डिपार्टमेंट सिंध सरफराज़ राजड़, सिगा चेयरमैन रफ़ीक अहमद जाफ़री, वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन चन्ना, इशफाक मेमण, फ़तेह महमूद खावड़, शेख अब्दुल्ला कोस्तानी ऐं ॿियनि सिगा जी 54 सालगिरह वॾे जोश ऐं जज़्बे सां केक कटे मल्हाई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अफ़गानी चयो त सिगा सिर्फ़ु हिकु तंज़ीम न पर सिंध जे शऊर, तालीम, समाजी ख़िदमत ऐं इंसानियत जी भलाई जो हिकु अज़ीम तहरीकी इदारो आहे जंहिं गुज़िरियल 54 सालनि दौरान हज़ारें ज़िंदगियुनि में उमीद जा ॾिया रोशन कया आहिनि। तालीम, सिहत, आफ़तुनि जे वक़्तु इमदाद, समाजी सुजाॻे ऐं क़ौमी शऊर जो मैदान में सिगा जो ख़िदमतूं सिंध जी तारीख़ जो क़ीमती असासो आहिनि। आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़ करब रहीम, सो सारायां सचो धणी चए हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। अॼु हिकु महीनो अॻु में असांजी ख़्वाहिश हुई त असांजी सॼी सिंध जा साथी सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा रज़ाकार मदर ब्रांच में अचनि ऐं हिकिड़ी असांजी गॾिजाणी थिए जेका 4 जून 1972 ते क़ाइमु थी ऐं अॼु 4 जून आहे। उन जे करे अॼु इहो प्रोग्राम रखियो वियो। अॼु साईं डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब जन जी भी बर्थडे आहे, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी भी बर्थडे आहे। असांजे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे सभिनी जे लाइ। अल्लाह पाक साईं खे हयाती ॾे, वॾी जमार ॾे। असां कराची ब्रांच प्राउड फील था कयूं त 1972 में जंहिं शख़्सियत हिन ऑर्गेनाइज़ेशन जो बुनियादु विधो उहो अॼु बि असां सां कराची ब्रांच में मौजूदु आहे। इहो असांजे लाइ इंतिहा दर्जे जी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। शेख बिकिक साहब BMC मेंबर आहिनि असांजी कराची ब्रांच जा, उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं शाह जा बेत पढ़नि। स्टेज ते वेठल महिमान ख़ासि मिनिस्टर साईं सरफराज़ राजड़ साहब, सदारत कंदड़ साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब बानी सगा, एज़ाज़ी महिमान साईं रफ़ीक जाफ़री साहब, साईं मददरी सिंधी साहब, इशफाक मेमण साहब, चन्ना साहब, जेके भी असांजा दोस्त साम्हूं वेठल आहिनि, तव्हां सभिनी खे सगा जी 54 सालगिरह मुबारक। जे मां भिटाई जा ॿ शहर पढ़ियलुसि, आदत हासिल कंदुसि। वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, टिको कीन लतीफ़ चवे ॿारो चो बेपार, थी सती पद संदरो प्रीत पुनो थी पार, नाणे नैण निहार तो में देरो दोस्त जो। हक़ीक़त हिन हाल जी ज़ाहिर करिया ज़री, लॻे माठ मिरनि खे डूंगर पवन डरी, वञनि वण भरी ओभर उभरे कीन की, खामा पचा पिजरा लुछा ऐं लोचा, तन में तोस प्रिय जी पिया न ढाया, जे समुंड मों करिया त सुरकाई न थिए, थाजन कारण सुञ मर कबूले ससुई, अंदर जेनी उञ पाणी उञ उनखे। दोस्तो, जीअं त हिते तमामु दोस्त असांजा अंदरि वेठल आहिनि, उन करे मां हिकिड़ी हिन महफ़िल मां पंहिंजी ॻाल्हि करियां थो त जीअं असां सिंधी माण्हू ख़ुशनसीब आहियूं, भाग्य वारा आहियूं जो असांजी धरतीअ ते लतीफ़ जहिड़ो सुपर जीनियस शख़्सियत पैदा थी, जेका तारीख़दान बि हुई, शाइर बि हुई, आलिम बि हुआ, तारीख़दान बि हुआ, जमालियत जा माहिर बि हुया। ऐं असां इन सिंधी माण्हू इन हवाले सां भाग्य वारा आहियूं। पर मुंहिंजी ज़ाती राय आहे त लतीफ़ साईं पाण एॾो भाग्य वारो न आहे, छो त उनखे उहा क़ौम मिली जेका उनखे उहो मक़ाम न ॾियारे सघी जंहिंजा उहो हक़दार हुआ। उन में असां जेके बि सिंधी आहियूं, चाहे कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदा आहियूं, असां भिटाई जा मयारी आहियूं,
असां भिटाई जा ॾोही आहियूं। उन करे मां तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो करियां त असां सभिनी खे छा भिटाईअ लाइ उहो मक़ाम जंहिंजो हू हक़दार आहे, उहो इंटरनेशनल लेवल ते जेको हक़ु आहे, पंहिंजी साईं कंहिं बि तरीक़े सां न शेक्सपियर घटि आहे, न गोटी खां न ॿियनि खां घटि आहे। असांजा जेके ॾेई परड़े जेके बि दोस्त आहिनि, असां सभिनी ते इहो फर्ज़ु आहे त असां शाह लतीफ़ खे उहो मक़ाम ॾियारे सघूं जो शाह लतीफ़ हक़दार आहे। तव्हां सभिनी सदाई सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मोरे पिरां जा दोस्त साईं वज़ीर फरहाद साहब, साईं वज़ीर फरहाद साहब खे गुज़ारिश कंदुमि त वाही पेश कंदुमि। तन में तम सपिरीअ जी पीअं नंढा भा जे समुंड मुंहुं कयां त सुर्किया ई न थिए। दिलि खे बि त ॿ टे बेत पढ़ी पोइ वाई ॿुधायां, छो जो सरजांस तां सूर सामाई त सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। ना ला 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 हो मियां आ ला 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 हो मियां ला ला हो मियां मूंखे डूंगर दुख न दे अदाड़े, मूंखे डूंगर दुख न दे अदाड़े, आऊं पंध पुछाड़ी आहियां मियां, मूंखे डूंगर दुख न दे अदाड़े, आऊं पंध पछाड़ी आहियां मियां, मूंखे डूंगर दुख न दे। ओ सुतड़ी पई हस सेज पलंग ते, हो सुतड़ी पई हस सेज पलंग ते, बलोड़े मुंहिंजा खान, है सुतड़ी पई हस सेज पलंग ते, मूंखे जहिड़ा व्यात छॾे अदाड़े, आऊं पंध पछाड़ी आहियां मियां, मूंखे डूंगर दुख न दे अदाड़े, आऊं पंध पछाड़ी आहियां मियां, मूंखे डूंगर दुख न दे। है चढ़ी त जबला चोट ते मियां, बलोड़े मुंहिंजा कान, चढ़ी त जबला चोट ते, आई साथियुनि खे त सॾे अदाड़े, आई साथियुनि खे त सॾे अदाड़े, आऊं पंध पछाड़ी आहियां मियां, मूंखे डूंगर दुख न दे। नियाऊं न निमाणी पाण सियला, बलोड़े मुंहिंजा कान, नियाऊं न निमाणी ओ पाण सी, हीअ छोड़ी व्यात छॾे अदाड़े, हीअ छोड़ी व्यात छॾे अदाड़े,
ऐं पंध पछाड़ी आहियां मूंखे डूंगर दुख न ॾे अदियूं शाह लतीफ़ चवेनिया अला भिक जो घोट लतीफ़ चवे हीअ गोली मन गॾे अदाड़े हीअ गोली मन गॾे अदाड़े ऐं पंध पछाड़ी आहियां मूंखे डूंगर दुख न ॾे। में असांजा सभु लेजेंड ऐं पुराणा साथी जिन पंहिंजे वक़्त में भरपूर किरदारु अदा कयो। साईं मोहम्मद सुलेमान शेख साहब जे पोखियल बूटे जेॾी महिल वण कया त उन में हिकु तारीख़ मां ज़ाहिर थियो साईं हैदर बख़्श हकड़ो साहब। हैदर बख़्श हकड़ो साहब असां सां जिस्मानी तौर ते त न आहिनि, उहो 25 जे आख़िर में असां उन्हनि जे लाइ प्रोग्राम कयो ऐं उन खां पोइ जल्दी चंद ॾींहंनि में हू इहा दुनिया छॾे हलिया विया। कराची ब्रांच पहिरियों दफ़ो कंहिं रज़ाकार साथी ते किताब छपरायो। साईं ख़ालिद हुसैन चन्ना साहब वाइस चेयरमैन सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी महिरबानी आहे। उन हैदर बख़्श हकड़े साहब ते किताब तरतीब ॾिनो ऐं उन सां मीटिंग थी, मुलाक़ात थी। उन मुलाक़ात खां पोइ असां अखियुनि सां ऑफर क़बूल कई। कराची ब्रांच पंहिंजे बिहाफ ते उहो किताब छपरायो। अॼु हिन ख़ुशीअ जे ॾींहं ते हैदर बख़्श हकड़े साहब जे लाइ त ख़ुशी नथा चई सघूं, पर उन ॾींहं ते कराची ब्रांच साईं हैदर बख़्श हकड़े ते तरतीब ॾिनल लिखियल किताब साईं ख़ालिद हुसैन चन्ना साहब जो अॼु उन जी महूरत थिए थी, जेका तव्हांजे अॻियां इंशाअल्लाह पेश थींदी। इहा आहे हर दोस्ती कराची ब्रांच साईं मौला बख़्श चंद साहब खे मां गुज़ारिश कंदुमि त उहे अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। ही जेके अवां सभु हिते शख़्सियतूं आहियो, अवां पंहिंजी सॼी ॼमार सिंध जे फलाह बहबूद लाइ उनजे ख़िदमतनि लाइ पंहिंजी ज़िंदगी अर्पी आहे। तक़रीबन अवां जे कुर्सीअ तां उथी स्टेज ते अचण जे लाइ जेका तव्हांजी बॉडी लैंग्वेज हुई उहा बि ॿुधाए थी त तव्हां केतिरा हेणा थी विया आहियो, पर हौसला उहा जा बुलंद आहिनि। पर असीं जॾहिं आयासीं त नौजवान हुआसीं, छोकिरा सरबा हुआसीं, वॾो जुनून हो सिंध ग्रेजुएट्स जो, ऐं हर कमु वॉलंटियरी वॾे शौक़ु ऐं जज़्बे सां कंदासीं। नौकरीअ जे दौरान बि सभु कमु छॾे रिपा प्लाज़ा पहुचण जी कोशिशि कंदासीं। पोइ नौकरीअ मां शौक़ाज़ ऐं एक्सप्लेनेशन कालूं बि मिलियूं त उतां कंहिं न कंहिं बहाने सां सिगा जे कम जे लाइ ऐं उनजे प्रोग्राम जा कार्ड विरहाइण जे लाइ असां उन्हनि जायुनि ते वेंदा हुआसीं जेके मज़हर मेमण जहिड़ी अज़ीम शख़्सियत जेके सवनि जे तइदाद में पंधु हली करे ऐं मेंबर ठाहिया हुआ, उहे माण्हू टेलीफोन करे पुछंदा सिंध ग्रेजुएट्स जे कारकर्दगीअ बाबति। वॾो जुनून हुयो ऐं सिंध में सिंध ग्रेजुएट्स हिकु अल्टरनेट पॉलिटिकल पार्टीअ खां पोइ सम्झी वेंदी आहे, सम्झी वेंदी हुई। इन करे जे सिंध ग्रेजुएट जे 54 साल हिन अरसे ते ॻाल्हाइजे त घणो ॻाल्हाए सघिजे थो, पर छाकाणि त सालगिरह हुआ ऐं कंहिं ख़ुशीअ खे ख़राबु न कजे, न त सुवाल बि असां वटि आहिनि। ऐं उहो मुबारकबाद पेश करण सां गॾु सिंध ग्रेजुएट्स लाइ इहो चवां थो त डॉक्टर सुलेमान शेख साहब ऐं उन जा साथी जेकॾहिं सिगा जे कारकर्दगीअ मां 54 साल में मुतमिन आहिनि त खेनि डबल मुबारकूं था ॾियूं। पर जेकॾहिं मायूस बि न आहिनि, पर जे खेनि जे ज़हन में बि कुझु सुवाल आहिनि त सिगा 54 सालनि में
किथे बीहण खपे हा, केतिरा सस्टेनेबल इदारा असां ठाहे चुका आहियूं, केतिरा कॉम्प्लेक्स ठाहे चुका आहियूं, केतिरियूं ब्लड बैंकूं, केतिरियूं एम्बुलेंस सेंटर ऐं केतिरा उहे अहिड़ा इदारा जेके सिर्फ़ु मेडिकल कैंप ऐं चमड़ी कैंप ऐं रोशन तारा स्कूल खां हटी करे जेकर हिन सिंध वासियुनि खे ॾिजनि हा त मां सम्झां थो त अञा असांजे कारकर्दगीअ में इज़ाफ़ो थिए हा। छो त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन उमेद आहे सिंध जे माण्हुनि जी जो माज़ीअ में सिंध जे इशूज़ ते, सिंध जे मसइलनि ते सिंध ग्रेजुएट्स पाण मल्हायो आहे। थी सघे थो त सरकार खां जेका पार्टिसिपेशन थिए थी, जेका फंडिंग थिए थी, किथे उहा त राह में रुकावट न आहे। असां उन सिंध जे मसइलनि ते भरपूर एहतजाज ऐं भरपूर किरदार अदा न पिया कयूं। इन जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि त ही मुक़तदर शख़्सियतूं जिन पंहिंजी जमार सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खे ॾिनी, उन्हनि छा सोचे या तंज़ीम ठाही हुई, जेकॾहिं उहे वाक़ई मुतमिन आहिनि त अव्हां ऐं शख़्सियतूं ख़राज ॾियणी। महिरबानी। तंहिंजे करे गुज़ारिश कयां साईं बख़्श अली लाखो साहिब जन खे त उहे अचनि ऐं अची पंहिंजी, छो त साईं जो हक़ 54 years is not just a number. It is 54 years of commitment, dedications, struggles, sacrifices, and service to the people of Sindh. Since 1972, SG has been beacon of graduates who believe that education is not meant only for personal gains, but for the uplift of society. From providing scholarship to needy students, organizing medical camps in flood-affected areas, to advocating for quality education in rural Sindh, your association has proven that graduates can be the strongest force for change, social change. The social service for humanity in Sindh reminds us too that our province still faces challenges of poverty, illiteracy, and lack of health care in remote areas of Sindh. But it also reminds us that wherever there is challenge, there are men and women who rise to meet it without seeking fame or reward. The spirit embodied the life of the great social worker whose legacy we honor today. It gives me immense pleasure that we are inaugurating the book titled Sindh Jo Sevagar on late Haider Bakhsh Hakro, who dedicated his whole life to humanity. Late Haider Bakhsh was not a man of titles or positions. He was a man of action. For over 4 decades, he worked silently with dedication and commitment. He believed that service to humanity are the highest form of worship. This book is more than biography, a life account. It's a roadmap for every graduate in this hall. It tells us that one person with sincerity, perseverance can change the fate of hundreds. I congratulate the author, Mr. Khalid Hussain Channa Sahab, for bringing out this book to preserve the history so that the next generations does not forget the value of the selfless services. The award ceremony is the most inspiring part of our evening today, recognizing those among us who walk in the footsteps guided by the founder, Dr. Muhammad Sulaiman Sheikh, and our people like late Haider Bakhsh Hakro. The awards being present today are not for show. They are a small token of gratitude to members of SGA who have been given their time, resources, energy to serve the community at large and Sindh in particular. Whether it is running
free tuition centers in Liari, organizing blood donation drives, providing relief during floods, or supporting orphan children with education. Your work has restored hope for many families. The recognition through awards belongs not only to you, but to every volunteer, donor, and family member who stood behind you. May this encourage you to do more and inspire others to join this karma of service. We are deeply grateful to Sai Janab Sarfaraz Rajan Sahab to be with us in this evening and grace the occasion, which shows government's recognition of the role the civil society plays in the nation building. We look forward to your guidance and support in strengthening this partnership between the government and the civil society. As we mark 54 years, let us renew our pledge that we will not let our degrees become certificates on the wall, but tools to lift others. That we will not forget our villages while building our careers in the city. That we will keep the legacy of the people like Hyderabad Shakro alive by turning the empathy into action. Sindh has given us much. Let us give back with honesty, dedication, and unity. Long live Sindh Graduation. Long live spirit of social resources. Pakistan, Zindabad. Thank you very much. रोशन साहब खे गुज़ारिश कयां साईं अचनि साईं वली मोहम्मद रोशन साहब साईं वली कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़ करब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान हिन महफ़िल जा मोर साईं राजड़ साहब ख़ुशी आहे त राजड़ साहब असांजो पुराणो साथी आहे साईं ईअं खणी चवां त 72 खां हिन महिल ताईं रहनुमाई कंदड़ साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब असांजो मौजूदा चेयरमैन साईं रफ़ीक अहमद जाफ़री साहब साईं असांजो मुंहिंजे साम्हूं असांजो मुहसिन साईं ख़ैर मोहम्मद कलवट साहब मुंहिंजो ज़ाती तौर ते रहनुमा साईं अशफाक अहमद मेमन साहब असांजो वाइस चेयरमैन साईं ख़ालिद हुसैन चन्ना साहब शख़्सियतूं मुंहिंजे भरिसां साईं शख़्सियत साबिक़ मुंहिंजी मोहसिन आहे उनमें जेकॾहिं खून न हूंदो रत न हूंदो तो हली कान सघंदी ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन वटि हिन वक़्तु शख़्सियतूं अहिड़ियूं वेठियूं आहिनि जिन शुरात खां वठी सिगा खे उहा क़ुवत अदा कई साईं अब्दुर्रहमान शोरो साहब जिन वेठा आहिनि साईं अशफाक मेमन साहब वेठा आहिनि मां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो मेंबर त 1972 में थियो आहियां पर मुतहरिक मां 1977 में थियो आहियां अॻु में साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब साईं लाखो साहब जंहिं नमूने सां हलाईंदा रहिया आहिनि मेहनत कंदा रहिया आहिनि मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि जीअं साईं चई वियो त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कराची ब्रांच जंहिंजी अॼु 54 सालगिरह
सिगा जे हवाले सां जेका कराची ब्रांच बि आहे ऐं साॻे वक़्तु आहे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन बि आहे। जेकॾहिं मां चवां त सही रुॻो ब्रांच त इहा नाइंसाफ़ी आहे, जेकॾहिं चवां त सिर्फ़ु एसोसिएशन इहा जेका हिसाब आहे इंसाफ़ कोन पियो कयां। तॾहिं खां वठी सिलसिलो शुरू थो थिए। पर मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि अची आहे त ॿार नंढड़ो नंढड़ो हूंदो आहे, पोइ हुनजो सिलसिलो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बांबड़ा पाईंदो आहे, थोरो वॾड़ो थींदो आहे हथु वठी हुनखे हलाइबो आहे। त सिगा जो वजूद को 1972 में 4 जून ते कोन पियो, हिन जूं महिनतूं 1971 खां शुरू हुयूं। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी माण्हुनि जेका जदोजहद कई, वॾियूं टोड़ण लाइ ऐं वॾियूं टुटो, उन खां पोइ असां हिते आया आहियूं ऐं असां इहे साथियुनि, छाकाणि त हुन जे रगुनि में सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करणी हुई, उन्हनि उनजो वजूद क़ाइमु कयो। हाणे 54 सालनि में जेके सिगा जूं ख़िदमतूं आहिनि, तइलीम आहे, सिहत आहे, पॉवर्टी एलिविएशन आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि, या असांजी जेके विनोद ख़िदमतूं रहियूं आहिनि रूरल जे सिलसिले में, उन्हनि खे क़ाइमु करण लाइ, उन्हनि खे तव्हांजे साम्हूं एक्सप्लेन करण लाइ हिकिड़ो ॾींहुं त पूरो कोन पवंदासीं, घणी सवाल कोन पूरो। साईं कई जंहिं नमूने सां मूंखे सॾु कयो हो त मूंखे सम्झ में अचो त साईं धड़का ॾेई पियो मूंखे छॾे, सो तमामु वॾी ॻाल्हि आहे। वरी हींअर अलाए छो ठकाव पियो कढाए, छो त मां सम्झां थो, हू सम्झे थो त 72 में ॼाओ ई मां हुउसि, सिगाई मां आहियां, हींअर बि सिगाई मां आहियां। साईं ईअं कोन्हे। तव्हां जनरल साहिबु आहियो, ज़रूरु आहियो, अॼुकल्ह ज़मानो असां ॾिजूं था जनरल खां, पर सिंध ग्रेजुएट एसोसिएशन हेतिरो वक़्तु जेको कमु कयो आहे, हिन वक़्तु असांखे ज़रूरत आहे, तमामु शदीद ज़रूरत आहे त असां पंहिंजे नंढनि खे तयारु कयूं ऐं उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगीअ में हुननि जी रहनुमाई कंदे असां हिन जूं वाॻूं उन्हनि नौजवान नस्ल जे हथ में ॾियूं। साथी शायदि हिन में ख़ुशि, के साथी ख़ुशि बि न हुजनि, पर मुंहिंजी इहा सोच आहे, मुंहिंजी गुज़ारिश आहे, मां सभई साथियुनि खे गुज़ारिश कंदुसि, सिगा जा सभु साथी वेठा आहिनि, गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तसलसल असां चाहियूं था त असां कीअं करिणो पवंदो। महिरबानी तव्हांजी। कराची सिंध ग्रेजुएट एसोसिएशन कराची ब्रांच जे सदर मोहतरम साईं एबी लाशारी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो। असांजो वाइस चेयरमैन चन्ना साहब, ऐं ख़ासि तौर ते मूंखे नालो वठिणो हो पहिरियों साईं इशफाक मेमन साहब जो, छो जो हुननि हिन प्रोग्राम में तमामु वॾो सहकार कयो आहे पाण सां। ऐं अॼु कमाल जी ॻाल्हि इहा आहे जो हर प्रोग्राम जिते बि थींदा आहिनि, ख़ासि तौर ते कल्चर डिपार्टमेंट जा, उनमें जिथे साईं मदद अली सिंधी साहब हूंदा आहिनि उते आउं बि हूंदो आहियां। अॼु हक़ीक़त इहा आहे त मूं सम्झो कमी बि महसूसु कई ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां साईं राजर साहब जो, साईं मदद अली सिंधी साहब खे बि हिते असां वटि वठी आया। ऐं साम्हूं वेठल सभु क़ाबिल एतिराम दोस्त मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स खां जेके नुमाइंदा आया आहिनि, ऐं असांजे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा बानीकार मेंबर हिते सभु मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं सभु जा नाला खणंदसि त मुंहिंजे ख़्याल में त वरी प्रोग्राम खे ब्रेक ॾियणु मुनासिबु नथो सम्झां। बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि सूदो सभ खे जिए सिंध, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए सगा। साईं अॼु असां जेको प्रोग्राम सर्जियो आहे, अॼु का असां कंहिं बि क़िस्म जी नेगेटिव पॉज़िटिव तनक़ीद थोरी साम्हूं अचे थी। मां उन्हनि दोस्तनि खे चवां थो त अॼु जे ॾींहं ते मुंहिंजी इहा आदत आहे त जॾहिं बि मूंखे स्टेज मिलंदो आहे, को न को ऐलान करे छॾींदो आहियां
त अॼु जे ॾींहं ते असां तव्हां सभु दोस्तनि लाइ हिकिड़ो ॿियो प्रोग्राम बि रखंदासीं, रिथी करे कराईंदासीं, जंहिंमें असां पाण में वेही करे डायलॉग कंदासीं ऐं उन डायलॉग में जेको आहे हिक ॿिए खे जीअं साईं वली मोहम्मद रोशन साहब फरमायो या चंद्र साहब फरमायो, उन ॾींहं ते वेही करे इहे ॻाल्हियूं कंदासीं त असांखे छा करिणो आहे, छा न करे सघिया आहियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त जेको वॉलंटियर इदारो हूंदो आहे उन में तव्हां जेको कुझु करे सघिया आहियो उहो ठीकु आहे, ऐं रोज़ बरोज़ तव्हांखे भलाई जो कमु करिणो आहे। उन में तव्हांजो को मफ़ाद आहे कोन, उन जे लाइ वक़्तु जेको आहे पंहिंजो पाण तायन कंदो आहे। हिकिड़ो साईं डॉक्टर सुलेमान शेख साहब जेकॾहिं उन बानीकार थी करे ऐं एतिरे अॼु ताईं उन पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी आहे हिकु तनज़ीम खे, ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा बानीकार जीअं बख़्शली लाखो साहब वेठा आहिनि, या वरी ख़ासि तौर ते आउं पंहिंजे चेयरमैन जी ॻाल्हि कंदसि त हीउ चेयरमैन से ॿियो तसलसल आहे। अॼु असां शमशीरुल हैदरी साहब जो अवॉर्ड अनाउंस करे दोस्तनि खे ॾिनो आहे, त उन शमशीरुल हैदरी जो ॿियो तसलसल साईं रफ़ीक अहमद जाफ़री असां सां वेठो आहे। त ॻाल्हि इहा आहे त असां वटि सीनियर जी बि असांखे ज़रूरत आहे, उन्हनि जे मशवरनि खां सवाइ हली नथा सघूं, ऐं असां जेके नौजवान जेके माण्हू अचनि था, ऐं इहा बि असांखे सम्झणु घुरिजे त इंटरनेशनल स्टैंडर्ड इहो आहे त जेको नौजवान आहे 40 सालनि ताईं, 60 सालनि ताईं जवान लिखियो वेंदो आहे, ऐं उन खां पोइ जेके 10 साल आहिनि उनखे तव्हां कम अज़ कम बुज़ुर्ग नथा चई सघो, 70 साल खां पोइ माण्हू बुज़ुर्ग थींदो आहे। त इन करे सिगा में जेके बि माण्हू वेठा आहिनि उहे नौजवान वेठा आहिनि, ऐं असांखे सभु ते फ़ख़्रु आहे, ऐं अॻिते सोचींदासीं त छा करिणो आहे। ॿी ॻाल्हि कंदो हलां त जंहिं टाइम में असां मूंखे ई वाग मिली हुई, साईं अशरफ अली कुहावड़ साहब ख़ासि तौर ते ईअं जीअं न कंहिं माण्हू खे तयारु कबो आहे, माना तयारु करे मूंखे हिन जॾहिं मैदान ते पेश कयो, त मूं पंहिंजी पर में इहा ॻाल्हि सोची त हिकिड़ो अमली कमु कजे। अमली कमु इहो त असां हिकिड़ो प्रोग्राम कयो हुयोसीं इंस्टॉलेशन सेरेमनी। उन इंस्टॉलेशन सेरेमनी में इहो असां ऐलान कयो हुयोसीं त कराची मदर ब्रांच जेका पूरी सिगा जी खे माना इहे सभु जनम ॾींदड़ आहे, उन जो जेको बानीकार आहे, असां उनखे कराची ब्रांच जो चीफ पैटर्न डिक्लेयर कयोसीं। बानी त आहे, चीफ पैटर्न असांजा डॉक्टर साहब आहिनि, ऐं असां डॉक्टर साहब जे नाले सां हिकिड़ो अवॉर्ड जेको आहे लाइफ अचीवमेंट अवॉर्ड जेको आहे अनाउंस कयो। उनखां बाद में हिकिड़ो प्रोग्राम में साईं रफ़ीक अहमद जाफ़री साहब शमशीरुल हैदरी साहब जो जेको प्रोग्राम कयो, उन में बि इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे। मूं सोचियो त जंहिं माण्हू जो सिगाल जी मेंबरशिप में पहिरियों नंबर लिखियलु आहे उन जे नाले जो बि अवॉर्ड हुजणु घुरिजे। त असां शमशीरुल हैदरी लाइफ अचीवमेंट अवॉर्ड जो बि ऐलान कयोसीं। ऐं अॼु जे ॾींहं ते कुझु ॾिसो था, जॾहिं प्रोग्राम में माण्हू अचे थो त कमियूं कोताहियूं थी वञनि थियूं, जॾहिं त असां कुझु दोस्तनि खे शमशीरुल हैदरी अवॉर्ड ॾिनो आहे ऐं कुझु दोस्तनि खे डॉक्टर सुलेमान लाइफ अचीवमेंट अवॉर्ड ॾिनो आहे। ऐं छो जो हिते इहे अनाउंस न थी सघियो आहे, इन करे जेके जेके दोस्त आहिनि उहे ॾिसनि उहे त कंहिंखे कहिड़ो अवॉर्ड मिलियो आहे। ऐं अॼु हिन प्लेटफॉर्म तां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कयां थो त हाणे असां अॻिते हली करे पंहिंजे जेकॾहिं मेंबरनि खे कोई अवॉर्ड ॾींदासीं त उहो ठीकु आहे, अवॉर्ड ई हूंदो, लेकिन इहो मुंहिंजो जेको मक़सदु हो इहो हुयो त जेके सिंध भर में असांजा ॻोठाणा या परे परे जे स्कूलनि मां जेकॾहिं को माण्हू पंहिंजो पाण मञाए करे पहुचे थो, जीअं साईं आबिद लाशारी साहब हिते मौजूदु आहिनि, त अहिड़े माण्हुनि खे असां इहे लाइफ अचीवमेंट अवॉर्ड ॾींदासीं जेकर सोशल सेक्टर में को वॾो कमु कयो हुजे। त अॼु आउं इहो बि अनाउंस कयां थो त आउं जॾहिं हूंदसि इंशाअल्लाह उलदीन आहियां, जेको मुंहिंजो टेन्योर आहे, इन खां पोइ बाद में बि दोस्त मुंहिंजो मान रखंदा त डॉक्टर सुलेमान शेख लाइफ अचीवमेंट अवॉर्ड जेकॾहिं कंहिं स्टूडेंट वग़ैरह खे ॾींदासीं या कम वारे माण्हू खे ॾींदासीं त असां उनखे 20,000 जो हिकिड़ो लिफ़ाफ़ो बि ॾींदासीं ऐं अॻे अवॉर्ड में इहा शइ। त दोस्तो, अॼु जेको साईं हैदर भाई छकड़ो साहब जो इहो किताबु आहे, उन सां असांखे इहो फ़ख़्रु आहे जो कराची ब्रांच में असां उनजो प्रोग्राम कया हुयासीं ऐं उन सां गले मिलिया हुयासीं। वरी उनजे सफ़र ऐं आख़िरत में बि असां उन सां क़ब्रिस्तान ताईं गॾु हुयासीं। मां सलाम पेश कयां थो साईं डॉक्टर चन्ना साहब खे, त उन्हनि इहा हिकिड़ी कोशिशि कई ऐं कराची ब्रांच खे इहो फ़ख़्रु हासिलु आहे त इहो पंहिंजे मेंबर जो हिकिड़ो किताबु जेको आहे उनजी यादगिरियुनि जो इहो छापियो आहे। ऐं इहो जेकॾहिं अॻिते हली करे बि इन सिलसिले में को मामिलो थींदो त असां कंदा रहंदासीं। बहरहाल अॼु सालगिरह जो ॾींहुं आहे, असांजे 54 साल थी विया सिगा खे, ऐं 84 साल थी विया साईं
असांजे सुलेमान शेख साहब खे त जी त आऊं अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरां थो हिकु त सगा क़ाइमु रहंदी, नस्ल दर नस्ल क़ाइमु रहंदी, इन करे क़ाइमु रहंदी जो सिंध जे अंदरि जेकॾहिं सियासी का जमात का पंहिंजो मक़ाम रखे थी त उहा पीपल्स पार्टी आहे जेका यूनियन काउंसिल ताईं मौजूदु आहे। अहिड़े नमूने जेकॾहिं का समाजी तंज़ीम आहे त उहा असांजी हे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन आहे जेका पूरी सिंध जे तालके लेवल ते पंहिंजूं ब्रांचूं रखे थी। इन ते बि असांखे फ़ख्रु करणु घुरिजे। ॿी कहिड़ियूं अगरि हर को माण्हू नानी वेड़ो ठाहे करे पंहिंजा जेके एसोसिएशन हलाइनि था, जेके बि NGO आहिनि, तव्हां हुन में ॾिसो ट्रस्ट ठाहिनि था, फैमिली ट्रस्ट हुजनि था, उन्हनि जा उहे माण्हू मालिक बणिजी वञनि था। घटि में घटि सिगा खे को इहो त न चई सघंदो त हीअ सिगा में को फैमिली ट्रस्ट आहे, न, हिन में डेमोक्रेटिक अंदाज़ सां इलेक्शन बि थिए थी, हर शइ थिए थी। अलबत्ता इहो प्रॉब्लम ज़रूरु आहे त साॻी साॻी सीट ते मुसलसल जेके माना माण्हू अचनि था, असांखे त ख़ुशी आहे, असांजा चीफ पैटर्न आहिनि, लेकिन जेका माण्हुनि खां शिकायत अचे थी उहा इहा अचे थी त छो बार बार साॻिया माण्हू अचनि था। त बहरहाल इहो बि जेकॾहिं ॾिठो वञे त हिकिड़ी ॻाल्हि आहे, हुनखे असां वधीक को तबसरो न कंदासीं। बहरहाल अॼु जे हिन ख़ुशी जे ॾींहं ते सभु दोस्तनि जो हिकु तव्हां शुक्रियो अदा कयां थो ऐं त तमामु घणी ख़ुशी थी जो पूरी सिंध मां दोस्त असां वटि आया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो असांजा कल्चर डिपार्टमेंट जा साईं जेके आहिनि सो सरबराह हिते मौजूदु आहिनि ऐं उन में माना हिकु नमूने सां इहो असां लाइ हिकिड़ी फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बहरहाल आउं सॼे महिमाननि जो थोराईंदो आहियां ऐं ख़ालिद हुसैन चन्ना साहब जन खे त उहे अचनि ऐं अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। आहियां बानी बारोचल जी हुजत हो त पुनवसी मुकमिणी केही पूजा पाइन पेर में तंहिं जुती न चही विसारे वेही तंहिं कैचन खे आऊं कीअं रहां। क़ाबिल एहतराम सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा बानी सरवान डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा चेयरमैन जनाब रफ़ीक अमन जाफरी साहब ऐं अॼु यादगार पुरवकार महफ़िल जा महिमान ख़ासि रेफरेंस था करणु चाहियूं साईं हैदर बख़्श हकड़ो साहब जे लाइ जेको तय थियल हुयो। पोइ वरी इहो थियो त भला जेकॾहिं कंडोलेंस रेफरेंस अचे थो त छो न ते किताब बि अची वञे। साईं 9 फरवरी ते साईं जो असांखां हितां जिस्मानी तौर ते जुदा थिया आहिनि। तमामु थोरे अरसे में मूं कोशिशि कई मुख़्तलिफ़ दोस्तनि खे अप्रोच कयमि त जीअं घणे खां घणा मज़मून शामिल थी सघनि ऐं उहो माशाअल्लाह अॼु किताब तव्हांजे हथनि में आहे। उन खां पोइ इन मौक़े सां गॾोगॾु ॿिया प्रोग्राम बि वधंदा विया। इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो सॼी सिंध जो हिते क्रीम शऊर सभु दोस्त वेठा आहिनि। वरी उन सां कोइंसिडेंस इहो थी वियो त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी सालगिरह, डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब जी सालगिरह ऐं उन सां गॾोगॾु तमामु वॾियुनि शख़्सियतुनि खे एवार्ड्स बि ॾिना विया। त जीअं प्रोग्राम जो सॼो सिलसिलो जेको आहे उहो गॾियल थी वियो, पर बुनियादी जेको मक़सदु आहे आउं सम्झां थो त अचो सूरनि वारियूं करियूं सूरनि प्रचार। असल जेको हिन अॼोकी गैदरिंग जो मक़सदु आहे, सिंध ग्रेजुएट्स जो मक़सदु आहे, एहतसाब जो ॾींहुं आहे। सालगिरह छा जी एहतसाब आहे असांजो सभिनी जो पंहिंजो। एतिरो सफ़र करे हिते आया आहियूं ऐं इहे सभु जेके सिलसिला आहिनि उन में असां सभु हे दोस्त, साईं असांजो वेठो आहे डिप्टी सेक्रेटरी जनरल साहब बख्श अली चांडियो साहब, साईं कश्मोर खां पंहिंजो दोस्त आयो आहे फ़कीर ज़मान साहब, असांजो मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी वेठो आहे, CC जा दोस्त वेठा आहिनि, अहमद हसन पंवर साहब वेठो आहे, मोर सिंधी टांवरी साहब CC जो असांजो मेंबर आहे, साईं पीरल खान, मरकज़ी असांजा जेके कैबिनेट जा दोस्त आहिनि उहे बि परे परे खां आया आहिनि। ऐं मां सम्झां थो को सिंध जो शहर न आहे जेके हिते दोस्त आया हुजनि। उस्मान पंवर साहब खे मूं पाण रिक्वेस्ट कई छाकाणि त साईं हैदर बख़्श हकड़ो साहब सां बि उहो तमामु घणो वेझो रहियो आहे। त सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा जेके शुरूआती जेके ॾुखिया जेके 11 साल 12 साल आहिनि उन्हनि जा जॾहिं असीं पेपर्स पढ़ूं था, डॉक्यूमेंट्स पढ़ूं पिया पहिरीं मीटिंग खां वठी, छाकाणि त अॼुकल्ह इहो ई तसलसल हले पियो त साईं बख्श अली लाखो साहब उहे सेक्रेटरी फाइनेंस आहिनि जिन सिस्टम्स डेवलप कया सिंध ग्रेजुएट्स जा। छाकाणि त तंज़ीम में जेसि ताईं सिस्टम्स डेवलप न हूंदा ऐं उहे इफेक्टिव न हूंदा त ज़ाहिर ऑर्गेनाइज़ेशन ईअं न हली सघंदी।
त ही जेको बि सिलसिलो आहे 54 साल जी हिकिड़ी लेगेसी आहे असांजे वॾड़नि जिन रातियूं जागी सर्दियूं गर्मियूं काटे ऐं इन एॾी ऑर्गेनाइज़ेशन खे हिन तहत पहुचायो आहे। आऊं त सम्झां थो त असीं उन्हनि जे पेरनि जे जेके पगियूं आहिनि उन्हनि जी मिटी जे बराबरि बि न आहियूं। जेके उन्हनि जूं क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि पंहिंजी जवानियूं ॾिनियूं, उन्हनि पंहिंजी नौकरियुनि खे दाव ते लॻायो, उन्हनि पंहिंजे बचड़नि जा जेके टाइम जेको उन्हनि खे पंहिंजी फैमिली खे ॾियणु घुरिजे हा उन्हनि खे न ॾिनऊं। झर झंग जाॻींदा ऐं न उन दौर में अहिड़ियूं सहूलियतूं हुयूं, न ट्रांसपोर्ट हुयो, पर उन्हनि जो ख्वाब उन्हनि जी जुस्तजू इन मंज़िल ताईं हिते सिंध ग्रेजुएट्स खे पहुचायो आहे। उन सभिनी मां ज़ाहिर आहे ही समाजी कमु जेसि ताईं माण्हू कंहिं मां मुतासिर नथो थिए, पाण अखियुनि सां नथो ॾिसे, तेसि ताईं उहे शयूं क़ाइल नथियूं कनि। त अहिड़नि में असां दोस्तनि खे जॾहिं ॾिठोसीं त मार ही एॾी वॾी वॾियूं कदावर शख़्सियतूं ईअं पटनि ते पहिरें पंध ऐं साफ़ शफ़ाफ़ किरदार जा माण्हू जॾहिं सिंध ग्रेजुएट्स में अहिड़ा असां ॾिठासीं जेके सिंध जे जुमिले मसइलनि ते बुर्दबारीअ सां गुफ़्तगू मुदलिल ऐं मोतबर तरीक़े सां कनि था, त असांजी बि इहा ख़्वाहिश रही त असां हिननि जे सफ़नि में शामिलु थियूं। अहिड़ो ई हिकिड़ो शख़्स साईं हैदर बख्श हिकिड़ो साहब, यगानो किरदार सिंध ग्रेजुएट्स जो, ऐं कॾहिं बि हुन पंहिंजे लाइ का बि शइ क्लेम न कई, जंहिंजे लाइ मुर्शिद लतीफ़ जो बेता नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण, अहिड़ा जिन उञाण आऊं न जीअंदी उन्हनि। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खे मॉडल रज़ाकार खपनि था हिन दौर में, छाकाणि त ही जेको मसनूई ज़हानत जो दौर आहे, इन दौर में सभु कुझु तव्हांजे बिल्कुलु टच तां अची वेंदो। इहे बहस वॾा हलनि था त भाई टीचर्स बि रिप्लेस थी वेंदा, वकील बि रिप्लेस थी वेंदा, इहे मिनट में सभु शयूं थी वञनि, पर जेकी इमोशनल अटैचमेंट आहे, जेकी टीचर ऐं स्टूडेंट जे विच में जेका इमोशनल अटैचमेंट आहे, उहा AI न ॾेई सघंदी। ईअं ई हिकु वॉलंटियर जी जेकी इमोशनल अटैचमेंट आहे, उहो को बि दुनिया जो माण्हू, को रोबोट, को AI, को रोबोटिक्स तव्हांखे न ॾेई सघंदी। इहे किरदार आहिनि जेके तव्हांखे संभालणा पवंदा। सिंध जो ही सालिह सरमायो आहे हैदर बख्श हिकिड़ो साहब, हिन में जिन जिन माण्हुनि जा मज़मून आहिनि उहे सभु कमाल जा आहिनि। साईं हैदर बख्श हिकिड़ो साहिबा जी न्याणी हिते वेठी आहे अती आबदा, उनजो हिन में मज़मून तव्हां पढ़ंदव हिकु हिकु जुमिले में तव्हांजे अखियुनि में पाणी अची वेंदो। साईं अनवर फिगार हिकिड़ो साहब, डॉक्टर साहब जेकॾहिं आया आहिनि, या साईं रखियल मोराई साहब पोइ हिते वेठो आहे, त जिन जिन दोस्तनि, ख़ुदि डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब जो जेको हिन में मज़मून आहे, तमामु थोरे 2 पेजनि में जेकी हुन सॼी वुसअत समाई आहे साईं हैदर बख्श हिकिड़े साहब जे किरदार जे बारे में, त आऊं सम्झां थो त असांखे पंहिंजनि नौजवाननि खे, पंहिंजनि दोस्तनि खे ही किताब ज़रूरु पढ़ाइणु घुरिजे। साईं बख्श अली लाखे साहब जो हिन में जेको मज़मून आहे, छाकाणि त हिनखे असां इंग्लिश पोर्शन बि कयो आहे, साईं फज़ुल्ला कुरैशी साहब जो आहे, साईं अबील आशारी साहब जो आहे, साईं गुलाम अकबर मलक साहब जो हिन में मज़मून आहे, साईं बख्श अली चांडे साहब जो आहे। हिते काफ़ी दोस्त वेठा आहिनि जिन जा हिननि में मज़मून आहिनि। साईं अहमद हसन पहवर साहब जो हिन में मज़मून आहे। त मुंहिंजी इहा यकीनन हिकिड़ी मुख़्तलिफ़ फीलिंग थियनि थियूं, जीअं हेठां बि आवाज़ आयो, त जीअं मूं सवेर ॻाल्हि कई सिस्टम्स डेवलप थियणु घुरिजनि, उन्हनि सिस्टम्स में जेके जिन रज़ाकारनि सॼी उमिरि ॾिनी आहे, छो त उन्हनि खे बि संभालियूं, उन्हनि जे पोयरनि खे बि थोरो संभालियूं, ॿियो कुझु न, दिलि जाए घुराए करे ॿुधणु त बाबा कहिड़ो हाल अथव, कीअं आहियो, वक़्तु कीअं थो गुज़रे। छाकाणि त जिन माण्हुनि न सर्दी ॾिठी, न गर्मी ॾिठी, ऐं सभु कुझु पंहिंजा मिट माइट अज़ीज़ छॾे करे उन ऑर्गेनाइज़ेशन खे ॾेई परवान चढ़ायो आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी टारी मां वधी वण कयो आहे, उन्हनि जी एतिरी रिक्वायरमेंट ज़रूरु आहे त असां पंहिंजे रज़ाकारनि खे संभालियूं। ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त हीउ डॉक्यूमेंट जेको ही सनद असां ठाही आहे तमामु थोरे अरसे में, ऐं कराची ब्रांच जे दोस्तनि खे जस हुजे, ख़ासि तौर ते फ़तमुन फॉड साहब खे जेको मूंसां इन में लबैक चई बीठो रहियो, ऐं इन जे करे ई ही किताब टाइम ते अची वियो ऐं तव्हांजे हथड़नि में ई आहे। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि, यकीनन हिन में ज़रूरु कमी कोताहियूं हूंदियूं, वॾा वॾा इदारा आहिनि, उन्हनि में बि कोशिशि थिए पई, पर ही मोहबत में सांढियल हिकिड़ो किताबु आहे। सो उन में जेके बि मूं रंडा रोड़िया आहिनि, अलाह कंदो तव्हांखे ही क़बूल पवंदा। अॼु यकीनन हिकिड़ो तारीख़ी ॾींहुं आहे
जंहिंमें ई सभु असांजा मोहसिन दोस्त सभु वेठा आहिनि। ऐं सम्झां थो इन्हनि सभिनी में नंढे में नंढी उमिरि जो आऊं ई आहियां ऐं मूंखे ख़ुशी आहे त आऊं पंहिंजे वॾनि जे साथ में आहियां, मूंखे सोबत नसीब थी आहे। ऐं मूं जेके बि किताब तरतीब ॾिना आहिनि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा, ख़ासि तौर ते सिगा इंसाइक्लोपीडिया या गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस जा डॉक्यूमेंट्स आहिनि उहे आहिनि, या जेके प्रोफाइल्स सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा जेके तरतीब ॾिना आहिनि, कुल 11 किताब पब्लिश थी चुका आहिनि। उन्हनि सभिनी जे पोयां जेको मोटिवेशन, जेको सहरो, जेको सपोर्ट आहे सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे चेयरमैन जनाब रफ़ीक अहमद जाफ़री साहब जो आहे, जंहिंजे करे ई असां हीअ शयूं करे सघिया आहियूं। ऐं हिन किताब में पाण ख़ासि तौर ते मूंखे इनकरेज कयूं, पंहिंजा डॉक्यूमेंट नाथूं, हिन में फोटोज़ आहिनि साईं हैदर बख्श हिकिड़े साहब सां बि साईं जा गॾु यादगार तस्वीरूं आहिनि। ऐं सम्झां थो जेके दोस्त परे खां वेही शयुनि खे ॾिसनि था, शयूं एॾियूं आसान कोन्हनि के। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हिकिड़ी आम तंज़ीम न आहे, तमामु वॾी सिंध जी तंज़ीम आहे। उन वॾी तंज़ीम हुजण जी रिक्वायरमेंट बि आहिनि, जंहिंजे तवसल सां साईं सरवाणी करे रहिया आहिनि। ऐं उन में हर मिज़ाज जो माण्हू आहे, हर तबियत जो माण्हू आहे, हर मकतब फ़िक्र जो माण्हू आहे, हर फील्ड जो माण्हू आहे, एवरी वॉक ऑफ लाइफ जो माण्हू आहे। उन्हनि सभिनी खे संभाले, उन्हनि सभिनी खे गॾु खणी हलणु, या यकीनन साईं रफ़ीक अहमद जाफ़री साहब जी वॾाई आहे जो उहो सभिनी खे अकोमोडेट करे थो, सभिनी खे गॾु खणी हले थो। ऐं सम्झां थो त सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो जेको साथ आहे इहो मोहबत जो साथ आहे। मोहबत जे साथ में सना नकतबा आहिनि ऐं रंडा रोड़ीबा, त ही इंशाअल्लाह असां पंहिंजे अञा अॻे खां अॻभरा थींदा रहंदासीं। सो तव्हां सभिनि जी महिरबानी, अॼोके एहतिसाब जे ॾींहं ते असीं सभु हिते गॾु थिया आहियूं, जहिड़ा बि आहियूं, जीअं बि आहियूं। इहो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे ॾाज में झोल में इहा शइ आहे त हीअ मुसलसल हले थी, हर साल पंहिंजा एनुअल रिपोर्ट्स छपाए थी। ऐं उन खां अलावा सेंटर फॉर फिलेंथ्रोपी जेको इदारो आहे उन खां ऑडिट थिए पई, थर्ड पार्टी ऑडिट थिए पई, टे फॉर्म्स ऑडिट कनि था, सिस्टम्स डेवलप आहिनि। ऐं वक़्त जा जेके बि हुकुमरान तबका आहिनि उन्हनि सिंध ग्रेजुएट्स जे पननि खे उथलाए पुथलाए ॾिठो। उनजे बावजूद बि असीं इस वॾे शान मान सां चई सघूं था त सिंध जो को बि अहिड़ो शहर कोन्हे जिते सिंध ग्रेजुएट्स जा रज़ाकार न आहिनि ऐं वॾे शान मान सां ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। तव्हांजी महिरबानी। ऐं आख़िर में आउं चाहींदुमि त साईं जी जेकी हैदर बख्श हिकिड़ो साहिब जी फैमिली आहे, उन सां हिन किताब जो गॾियल डॉक्टर साहब जो हिकिड़ो यादगार फ्रेम थियणु घुरिजे त जी उहे बि पंहिंजो पाण खे ओन कनि, जीअं ॿिया बि दोस्त हिते अची विया आहिनि। आख़िर में प्रोग्राम खां पोइ महिरबानी। मुंहिंजो मोहतरम सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जा चेयरमैन साईं रफ़ीक अहमद जाफ़री जन खे गुज़ारिश कयां त हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जी इज़हार कनि। साईं रफ़ीक अहमद जाफ़री साहब। क़ाबिल एहतराम सरफराज़ जेके बि शख़्सियतूं वेठियूं आहिनि, हर शख़्सियत खे घणो करे ऐं सुञाणा पियो ऐं सभिनी जा नाला वठंदुसि। ऐं हितां शहीद फाज़िल राहू जी न्याणी अदी शहनाज़ राहू वेठी आहे। मुंहिंजो हितां खां शुरू कंदुसि पंहिंजी ॻाल्हि ऐं वेंदे राशिद बलोच ते वञी बंदि कंदुसि, जेको वरी पासे आख़िर में वेठो आहे। पर पोइ पंहिंजा लफ़्ज़ शुरू करण खां इन सां कंदुसि त बिडाई जी हिन गिट सिट वांगुरु त कहिड़ा कबा सॾ अहिड़नि हेकाननि खे। सभिनी खे सलाम। अॼोकी जेका तक़रीब आहे उन जा जेके बि सिलसिला हलिया, ख़ुदा करे त उनखे तसलसल खे क़ाइमु रखी सघां ऐं मुख़्तसर करे सघां जीअं असांजी रिक्वायरमेंट आहे। हिन वक़्तु असां डॉक्टर सुलेमान शेख साहब जे सालगिरह जे हवाले सां हिन प्रोग्राम खे शुरू कयोसीं। डॉक्टर साहब ते कुझु ॻाल्हायो वियो ऐं मुंहिंजो थोरो तजुर्बो रहियो आहे उन्हनि तक़रीबात जो जेके डॉक्टर साहब जे हवाले सां मुनक़द थियूं। हिकिड़ी तक़रीब हिते आर्ट्स काउंसिल में थी हुई ऐं कुझु दोस्तनि उन ते ॻाल्हायो, ख़बर न आहे छो आख़िर में आऊं इन ई ॻाल्हि ते रहियुसि त डॉक्टर साहब जे बारे में कंहिं बि न ॻाल्हाए। थोरा ॾींहं थिया हैदराबाद में हिकिड़ी तक़रीब थी, असां हैदराबाद शाख उहो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो ऐं इहो तय थियो त हर को थोरो थोरो ॻाल्हाए थो, बजाए हिन जो कंहिं बि हिकिड़े मुक़रर खे इहो टास्क ॾिजे त उहो डॉक्टर साहब जी शख़्सियत ते मुकमिल तौर ते ॻाल्हाए। ऐं उहो मुक़रर सुठो मुक़रर आहे ऐं ॾाढो बहितरीनु मुक़रर आहे। पर जंहिं वक़्तु उन पंहिंजी तक़रीर ख़तमु कई ऐं उन तक़रीर जी सदारत मूं पे कई ऐं जॾहिं मूंखे पंहिंजो कंक्लूजन रिमार्क्स ॾियणा हुआ त ख़बर न आहे छो मुंहिंजे ज़हन मां इहा ॻाल्हि निकिती, मुंहिंजी ज़ुबान मां इहा ॻाल्हि निकिती त ॾाढो सुठो ॻाल्हायो वियो पर तशनगी रहिजी वई। पोइ मूं सोचियो त इहो छो थो थिए ईअं त हर दफ़े जॾहिं बि का तक़रीब थिए थी डॉक्टर साहब जे बारे में तमामु घणा दोस्त ॻाल्हाइनि था, हवाला ॾियनि था। पोइ मुंहिंजे ज़हन में इहो आयो त शायदि इहो मूंखे एज़ाज़ु हासिलु थियल आहे त मूं डॉक्टर साहब सां तमामु घणो वक़्तु गॾु गुज़ारियो आहे
मूण सां गॾु मुल्क में या मुल्क खां ॿाहिरि जा सफ़र गॾु कया आहिनि ऐं उनजी शख़्सियत जा एतिरा हवाला आहिनि जो जेतिरो बि उन ते ॻाल्हायो वञे थो आउं पाण खे मुतमइन कोन थो सम्झी सघां त डॉक्टर साहब जी शख़्सियत जेका आहे उन जा कहिड़ा हवाला ऐं केतिरो उनजो सुठायूं आहिनि या केतिरो उनजो अमल आहे, केतिरो उनजो मोहबतनि जो पोरियो आहे, जंहिं पंहिंजे पोरीअ सां एतिरी रोशनी फैलाई आहे जो कॾहिं कॾहिं डॉक्टर साहब जेको सो तनवीर अब्बासीअ जो इहो शेर चवंदो आहे जेको डॉक्टर साहब सां लाॻापियल लॻंदो आहे, ॿरियासूं त पल पर उजामण खां अॻु में हज़ारे चरागनि खे ॿारे छॾियोसीं। डॉक्टर साहब उन्हनि चरागनि जी रोशनी बणिजी अञा बि जेको सो अॻिते वठी हलंदो पियो रहे ऐं असांखे इहा दुआ आहे त जेका उन्हनि जी सालगिरह लाइ जेके दुआऊं पियूं कयूं हुयूं उन ते उन्हनि खां वधीक जेको असीं उन मां उमेदूं रखूं था त उनजी सिहत ऐं सलामती सां उनजो सायो ऐं उनजी शफ़क़त असां सां गॾु हुजे। कल्ह बि असां डॉक्टर साहब जी सालगिरह में कंहिं जाइ ते हुआसीं ऐं उते मूं इहा ॻाल्हि हिकिड़े बिल्कुलु कई त मूंखे ॾाढो इहो ओपरो लॻंदो आहे त डॉक्टर साहब जंहिंजी एॾी वॾी हैसियत ऐं हुनजी एॾी वॾाई जो हू असांजे जॾहिं जॾहिं आउं चेयरमैन रहियो आहियां त असांजे फोरम ते मेंबर तौर अची शरीक थिए थो, जेको ख़ुदि हिकिड़ो ॾुखियो लॻे थो पर इन सां हिकिड़ो असांखे हौसलो मिले थो ऐं अॻिते वधण जा रस्ता मिलनि था। डॉक्टर साहब तव्हांखे तमामु घणियूं मुबारकूं, तमामु जेको सो घणियूं तव्हांजूं शफ़क़तूं महिरबानियूं ऐं असीं तव्हां सां गॾु सॼे अमल में शामिल आहियूं। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जी सालगिरह जी ॻाल्हि तव्हां सां करियूं त 54 सालनि जो लफ़्ज़ तमामु नंढो थो लॻे उचारण में, पर 54 सालनि जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री आहे, पंहिंजो हुनजो अमल आहे, उन में केतिरा माण्हू दाख़िल थिया, शामिल थिया, केतिरा माण्हू हाणे दुनिया में मौजूदु कोन्हे, पर उन्हनि सभिनी माण्हुनि जो जेको पोरियो आहे उहो सॼो इन इदारे खे अॻिते वधे थो हले। थोरी हिकिड़े असांजे दोस्त कराची जे दोस्त हिकिड़ी ॻाल्हि कई, हाणे उन ॻाल्हि खे आउं पॉज़िटिव वे में वठी थो वञा त हुन चंड साहब इहो चयो त हाणे सॻा खे जेको सो किथे हुजणु घुरिजे या कंहिं जाइ ते जेको सो हुन ही कयो आहे उन खां पोइ ही छा थियणु खपे। आउं सम्झां थो त इहो ख़ुदि हिकिड़ी डेवलपमेंट आहे, अचीवमेंट आहे त असां वटि को बि अहिड़ो इदारो कोन्हे जंहिंसां माण्हू या तवको रखनि त उनखे ही करणु खपे या ही थियणु खपे। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन नज़र अचे थी त इहे शयूं उहा करे सघे थी, इहो पोटेंशियल, इहो कैपेबिलिटी सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन में आहे जेका उन सॼे सिस्टम खे जेको सो हलाए सघे थी ऐं हलाए ऐं इंशाअल्लाह उन्हनि सभिनी शयुनि खे अॻिते खणी हलिबो। असां वटि इन खां पोइ जेका सालगिरह जी ॻाल्हि थी आहे त मां ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु सॼी सिंध में जेको बि नेटवर्क आहे, हर जाइ ते हर शाख़ चाहे थी त असीं हिन ॾींहं खे जेको सो पंहिंजे तौर ते मल्हायूं। हर का शाख़ चाहे थी त डॉक्टर सुलेमान शेख साहब बि मौजूदु हुजे, सॻा जो चेयरमैन बि मौजूदु हुजे, ऐं पर इहा शइ जॾहिं मुमकिन कोन्हे, पर इहो हिकिड़ो शइ असां में उत्साह पैदा करे थी त दोस्तनि जो एतिरो रिस्पॉन्स आहे ऐं अहिड़े तरीक़े सां अॼोके ॾींहं ते अॼु सुबुह जो जेको सो दोस्तनि जो थर मां इहा ख़्वाहिश हुई त उन्हनि सां गॾु हुजां, माज़रत कईसीं, असां हिते कमिटेड हुआसीं। ॿ ॾींहं तरसी पोइ वरी जेको सो मूंखे बदीन में पहुचणो आहे, उन खां पोइ वरी असांजा ॿिया दोस्त आहिनि, मूंखे यादि आहे असांजो दोस्त इशारो पियो करे जामशोरे में इंशाअल्लाह ईंदुसि, पर हाणे असां हुनजी वरी तरतीब ईअं पिया करियूं त किथे किथे वरी जेको असीं वाइस चेयरमैन खे चवंदासीं त उहो पहुचे, किथे सेक्रेटरी जनरल पहुचे, किथे गॾिजी पहुचबो, पर इन सिलसिले खे हलाइबो। इहा हिकिड़ी मोहबतूं आहिनि, प्यारु आहे, पंहिंजाइप आहे, जंहिंखे जंहिं तरीक़े सां असांजी कराची शाख़ जेको सो निभायो आहे, अहिड़े तरीक़े सां सभिनी दोस्तनि जो न फ़क़ति इहो अमल सालगिरह जी हद ताईं आहे, पर हू अॻिते उन पंहिंजे अमल खे बि अॻिते वधाइणु चाहिनि था। हिकिड़ी शइ जेका ॿी बि असांजे लाइ इनकरेजिंग आहे त ॾाढी तेज़ी सां असांजे ब्रांचुनि जो सिलसिलो वधी रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल में सुभाणे बि आउं कोन आहियां, इन करे तव्हांखे महिरबानी करे इहो सेक्रेटरी जनरल साहिब सां त असां वटि सिस्टम आहे, नई ब्रांच खुले थी थो त इहे कन्वीनर जेको मुक़ररु थिए थो उनजो इंटरव्यू थिए थो त आया उनजो आइन पढ़ियल आहे न आहे, उन में उहा सम्झ, उहा सलाहियत आहे या न आहे, त उहो सुभाणे मीटिंग आहे। मूं सिर्फ़ु उन में जेके फाइल पता आहिनि मेंबरशिप जे लाइ उन्हनि जा फॉर्म थोरो सरसरी ॾिठा आहिनि ऐं मूंखे ख़ुशी आहे त ॾाढा यंगस्टर्स जेके असीं अॻिते अचनि पिया त असीं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन में अचूं था ऐं असीं गॾिजी कमु कंदासीं। पोइ इहो मुमकिन आहे त उहे अॻिते हली वरी असां वारी उमिरि में पहुचनि ऐं वरी पोइ ॿियनि खे रस्तो ॾियनि, त इहे सभु शयूं आहिनि जेके अॻिते लाइ असां में अॻिते वधण जा हिकिड़ा सिलसिला आहिनि जेके वधनि था।
हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनी जी महिरबानी, कराची शाख वारनि जी महिरबानी, उहे काफ़ी ॾींहंनि खां राब्ते में हुआ ऐं असां हिन प्रोग्राम में गॾु आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका ॿुधाईंदो हलां त असां हर साल सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन पंहिंजी सालगिरह जो वॾो प्रोग्राम मल्हाईंदी आहे। कुझु ॾींहं अॻु में असां उनखे हिते ई ओपन ईयर जेको आहे हाल जंहिंमें थींदो आहे प्रोग्राम, ऐं घणो करे सिंध जो चीफ मिनिस्टर घणो करे शिरकत कंदो रहियो आहे, पर कॾहिं कॾहिं न बि आयो आहे त पंहिंजे मिनिस्टर्स खे पाबंद कंदा आहिनि। त असां एक्चुअली तारीख़ बि रखी हुई, पर गुज़िरियल ॾींहंनि में लॉकडाउन जे करे उहा शइ मुमकिन कोन थी सघी, पर सुठो थियो वरी ब्रांचनि पंहिंजो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। इहो कुझु अॻिते हले त हुन प्रोग्राम खे वरी बि हिकिड़े वॾे तरीक़े सां असां कंदासीं ऐं पाण सभु वरी हुन में इंशाल्लाह गॾु हूंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। गुज़ारिश कयां साईं ख़ैर मोहम्मद कलवर साहब सेक्रेटरी कल्चर आहिनि, असांजा अॼु जी महफ़िल जा महिमान आहिनि, साईं खे गुज़ारिश कयां अचनि, अची पंहिंजे ख़्यालनि में इज़हार कनि। सगा जो नालो जेको सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो जॾहिं आउं पढ़ंदो हुयुसि स्कूल में, उन टाइम खां असां जिन ख़बरूं ॿुधंदा हुआसीं ऐं पढ़ंदा हुआसीं शौक़ सां। अनफॉर्चुनेटली जेको सर्विस में अचण खां पोइ असांखे को मौक़ो न मिलियो, त को उन सां सिलसिले में कंहिं सतह ते को कमु कजे, पर ख़ुशकिस्मती इहा आहे त मूंखे अलाह साईं मौक़ो ॾिनो त सेक्रेटरी कल्चर थी हिते मुक़ररु थियो आहे। ऐं कोशिशि कंदासीं त अॻिले साल खां जेको आहे तव्हांजे सगा जो वलीमो साहब वेठो आहे हिते, त तव्हांजी बजट जी अनाउंसमेंट जी कोशिशि कजे। ऐं ॿियो जेको कल्चर डिपार्टमेंट प्रमोशन ऑफ कल्चरल एक्टिविटीज़ कंदो आहे, उन में बि सगा खे असां इन्वॉल्व कयूं। सेंस सताराजी साहब वेठा आहिनि, वधीक पाण हुन ते ॻाल्हाईंदा, पर जेका ॻाल्हि मूंखे फील थींदी, साईं डॉक्टर साहब जी जेकॾहिं परमिशन हुजे त अॼु इन जे मौक़े जो फ़ाइदो वठी मां पंहिंजी थोरो ख़्यालात जो जेको आहे इज़हार कयां। त सगा जी जेका प्रेज़ेंस आहे जीअं वक़्त जे हिसाब सां थोरी डिमिनिश थींदी अचे पई। हींअर कुझु दोस्तनि हिते इहा इज़हार बि कयो, वलीमल साहब चयो त जेको आहे यंगस्टर्स खे पाण हिते चांस ॾियूं, पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे, मां हे कुझु पॉइंट्स नोट करे आयो हुउसि हिते जेको आहे पंहिंजो, त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे यंगस्टर्स खे तव्हां तॾहिं इंगेज करे सघंदा हो जॾहिं तव्हां हुनखे डिसीजन मेकिंग में पार्टिसिपेट करणु ॾींदव। हींअर मां CEC जो वेबसाइट ते ॾिठो पिए त उन में तक़रीबन 30 मेंबर आहिनि ऐं 6 उन में वुमेन आहिनि, 20% जेको बीहे थो पियो, हिकु सुठो हिकिड़ो रेशियो आहे। पर यंगस्टर्स मूंखे हुन में को कोन नज़र आयो चीफ एग्जीक्यूटिव काउंसिल में। ठीकु आहे। नंबर 2 जेको तव्हांजा जेके काउंसिल्स आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते या ॿियनि शाखनि में, उन में बि 95 जो नंबर अचे थो पियो हिते वेबसाइट मां। हींअर वेबसाइट वेठे चेक कई त उते बि मूंखे यंगस्टर्स जो तइदाद तमामु घटि नज़र आयो। हींअर हिते ज़िक्र थियो त जेके मेंबरशिप आहे उहा तक़रीबन 15,000 जे क़रीब आहे, जेका तमामु घटि आहे, सिंध जे हवाले सां तमामु घटि आहे, न हुजण जे बराबरि। मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त सभु हिते पढ़ियल लिखियल मोतबर माण्हू वेठा आहिनि। मूंखे तकलीफ़ थी थिए त मां सिंधी में कीअं ॻाल्हायां। ॾिसो न, हाणे हिते चन्ना साहब हिते ॻाल्हायो, एॾी ज़बरदस्त सिंधी ॻाल्हाए, लाशाह साहब ॻाल्हायो, रफ़ीक साहब ॻाल्हायो, पर मूंखे तकलीफ़ थी थिए त मूंखे उहे लफ़्ज़ नथा मिलनि त मां पंहिंजी जो कीअं इज़हार कयां सिंधी में। उहा ई ॻाल्हि आहे न जेका चइजे त जेके असांजी यंगस्टर्स आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं असां इन्हनि जी CEC में जेकॾहिं 20% एटलीस्ट असां पार्टिसिपेशन करायूं, मेंबरशिप कंपलसरी थिए ऐं उहो डिसीजन मेकिंग में इन्वॉल्व हुजनि। ऐं जेके तव्हां जूं सगा जी जेकॾहिं आहे जीअं ब्रांचिस खुलियूं, हींअर ज़िक्र थियो त सुभाणे रफ़ीक साहब ज़िक्र कयो त हिकिड़ी का ब्रांच खुले पई ऐं उनमें यंगस्टर्स जा फॉर्म आहिनि। त मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि असांजी, उते सगा जो चैप्टर हुजणु खपे। ऐं जेके अंडर ग्रेजुएट्स जेके पंहिंजा स्टूडेंट्स आहिनि, ख़ासि करे सिंधी यंगस्टर्स खे मां ॾिठो आहे त दे आर वेरी एस्पायरिंग एंड हार्ड वर्किंग। ऐं असांजो सिंधी नौजवान जेको पढ़े थो उन में वॾो टैलेंट आहे, वॾो टैलेंट आहे। बीइंग इन गवर्नमेंट सर्विस में जेको मूं ॾिठो आहे त उन में वॾो टैलेंट आहे। ऐं उन्हनि जी कॉमन सेंस ऐं उन्हनि जे जेके आइडियाज़ आहिनि उहे फार बेटर आहिनि ॿियनि खां। पर वजह इहा आहे त उन्हनि खे को प्लेटफॉर्म प्रॉपर कोन थो मिले। अॻियां मिले तव्हां सभु हिते वेठा हो, सभु मोहतरम हो, सीनियर हो, तव्हांजो एक्सपीरियंस, तव्हांजो तजुर्बो असांजे
इन किताबी ॻाल्हियुनि जे करे या जेके आइडियाज़ जे साम्हूं कुझु बि न आहे। पर मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त तव्हां जेकी महिनत कई आहे 54 साल वॾो अर्सो आहे सर, वॾो अर्सो आहे। मतिलबु मां उन टाइम में 2 साल जो हुयुसि जॾहिं तव्हां सॻा ठाही। ॾिसो न, हाणे इहो उन्हनि जे ऐं जेको हिन जो असरु रसूख़, जेका हिन जी जेको उन जी मञता आहे सॻा जी, उन में केरु इनकारी कोन्हे। हींअर बि तव्हां जेका बि कंहिंखां पुछंदव त हिन ते जीअं साईं ॻाल्हि कई त पंहिंजो कयो आङुर खणण जो कंहिंखे मौक़ो न मिलंदो त सॻा में का ग़लती ॻोल्हे कंहिं क़िस्म जे किरदार जे हवाले सां या कंहिं सां। इहा हिकिड़ी वॾी जेका आहे पंहिंजो अचीवमेंट आहे त इदारो हिकिड़ो पंहिंजो पाण खे 54 साल किरदार खे कीअं मज़बूत करे आयो आहे। त बसि मां तव्हांखे मुबारक ॾींदुसि त तव्हां जेको पंहिंजो मूंखे अॼु मौक़ो ॾिनो सर त जेको मां हिते अचां, ऐं मूंखे बि ख़ुशी थी त मूंखे बि को मौक़ो मिलियो त मां बि पंहिंजे कुझु ख़्यालात गुज़ार कयां। थैंक यू वेरी मच। साईं ऑनरेबल मिनिस्टर साईं सरफराज़ राजड़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त साईं अचनि ऐं अची महिमान ख़ासि चीफ गेस्ट तौर ते पंहिंजी ख़्यालनि जो इज़हार कनि। हिकिड़ी पुराणी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त रुॻो आऊं पार्टी पीपुल्स पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बानी मेंबर कोन आहियां, पर सॻा जो बानी मेंबर आहियां। असांजी खिपरो ब्रांच तव्हांजी इंतिहाई शानदार ब्रांच आहे। उन जी शुरूआति डॉक्टर साहब खे यादि हूंदो, मूंखे पाण चई फ़ोन करे त खिपरे में ब्रांच खोलिजे, छाकाणि त जेको मुंहिंजो शहर आहे खिपरो, सो डॉक्टर साहब जो शहर खिपरो आहे। डॉक्टर साहब जी ज़िंदगी जी नंढपण जा ॾींहं बि असां वटि गुज़रिया आहिनि। साईं जो चाचो ऐं मुंहिंजो बि चाचो हाजी मोहम्मद सिद्दीक मेमण साहब असांजे खिपरे जो तमामु वॾो वापार जो एसोसिएशन जो प्रेसिडेंट हूंदो ऐं असां सां माइटाणा तइलुक़ुस वेझा तमामु मुंहिंजे चाचा सां। ऐं उन सोबत में असांजे पाड़े में पाण ज़मीन बि वरिती हो, मुंहिंजो पाड़ेसरी ज़मींदार बि रहियो आहे डॉक्टर सलीमान शेख साहब। सो मूंखे हुकुम कई ऐं पोइ मुंहिंजे ई ग़रीब खाने ते असां सॻा जो खिपरे ब्रांच जो बुनियादु ऐं बुनियादी मेंबर थियासीं। तो इन करे कुझु सियासी सरगर्मियुनि जे करे परे ज़रूरु रहियो हूंदुसि, पर काफ़ी प्रोग्रामनि में शरीक रहियो आहियां तव्हांजे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में। ऐं हीअ त तमामु वॾी तनज़ीम आहे। सियासी पार्टियुनि खां पोइ हीअ असांजे वॾनि ऑफिसर्स पैदा करण में हिन जो वॾो किरदारु रहियो। जेके असांजी हिकिड़ी ब्यूरोक्रेसी आई मैदान ते, उन में घणा त उन ज़माने जा मुख़्तलिफ़ पासे वारा माण्हू डिॼी विया त हीअ अलाए छा अॻिते हली कंदा। तव्हांखे यादि हूंदो उन ज़माने में माण्हुनि में दहशत हुई ॾाढी सॻा जी। सो मूंखे यादि आहिनि उहे ॻाल्हियूं। पर पोइ हाणे अव्हांखे जंहिं स्टेज ते खणी वञणु खपे हा, कुझु कमज़ोरियूं ज़रूरु थियनि थियूं, पर अव्हांखे नौजवान नसुल खे बि हिन में शरीक करणु खपे पाण सां गॾु, त गॾिजी हलनि। ब्यूरोक्रेसी खे हेॾो हथी ॾिनी आहे तव्हांजी सॻा, ऐं उन में अॼु करोड़ साहब ऐं चंद ॿिया दोस्त वेठा आहिनि अॻियां ऐं स्टेज ते, त हेॾे सारे हिन सिंध जा जेके हेॾा ऑफिसर आया पैदा थिया ऐं सॻा जे हिननि मां CSS कयूं, PCS कयूं, उहे हिननि प्रोग्रामनि में नथा अचनि। उन्हनि खे त हैफ़ हुजे, उन्हनि खे अचणु खपे। ऐं हिन तंज़ीमुनि खे पंहिंजी हिन तंज़ीम खे त उन्हनि खे इंतिहाई दिलचस्पीअ सां भरपूर हिसो वठणु खपे ऐं पाण जेकॾहिं मदद करे सघनि जिते जिते उहे आहिनि, जिन इदारनि में आहिनि, त आउं सम्झां थो त हिन असांजी हिन तंज़ीम खे अॻिते वठी वञण में उन्हनि खे पंहिंजो अहम किरदारु अदा करिणो आहे, करणु खपे। सो अलाह साईं अव्हांखे हिमत ॾींदो। अव्हां सभई अञा जवान आहियो, अव्हां में उहे साॻिया जज़्बा आहिनि ऐं माशाअल्लाह
ऐं घणो कमु करे सघिजे थो ऐं कंहिं ॿी सोच खां अलावा त का कंहिं सियासी कंहिं ॻाल्हि ते ॻाल्हाइजे या ॿियो कजे। सो इहे ॻाल्हियूं सभु छॾे तव्हां रुॻो इहो अमली कमु कयो त अमली कम में तव्हांखे तमामु घणी मदद मिली सघे थी। जीअं सवेल ख़ैरमन साहब ॻाल्हि कई त कल्चर डिपार्टमेंट जो अधूरो पासो मूं वटि बि आहे त गॾिजी कोशिशि कंदासीं त वधि में वधि तव्हां सां गॾिजी हलिजे, तव्हां सां साथ ॾिजे। सो इनशाला उहो कलवर साहिब असीं सलाह कंदासूं ऐं असांजो कल्चर मिनिस्टर बि आहे मुंहिंजो जहिड़ो कर मुंहिंजो भाइटियो आहे। सो वेही गॾिजी अव्हां जे लाइ जेका बि ख़िदमत थी सघी ज़रूरु कबी। तमामु शानदार नौजवान आहे असांजो साईं जुल्फकार शाह। सो मां इहा उमेद थो कयां त तव्हां सभु असांजो भेनरूं ऐं असांजी भेनरुनि खे वधि में वधि शरीक थियणु खपे। इन पासे बि तव्हांखे तवजो ॾियणु खपे, उन्हनि इन पासे बि कमु करणु खपे त असांजो इहे ॿई पासा भरपूर अंदाज़ सां हिन में वॾो पंहिंजो किरदारु अदा कनि। आउं सम्झां थो त इन में जेका थधाई थी आहे इहा थधाई छॾे जीअं अशफाक साहिब जे स्कूल में 2 साल 3 साल हाज़ुरी ॾेई आयो आहियां ऐं इन जज़्बे सां कमु कनि पिया। साईं वेठो आहे अॻियां त इहो हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे न त कमु करण जो जज़्बे खे थधो कॾहिं बि न करणु खपे। सॻा खे जेके माण्हुनि में हिन जी दहशत हुई उहा दहशत बरक़रार रहणु खपे। अव्हांजो इल्मी अदबी कमु आहे। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो आहियां। मूंखे इहो फ़ख़ुरु बि आहे त मूं जेको यूनिकोड जेको आयो आहे तव्हांजो गूगल जो सो मुंहिंजी चेयरमैनशिप में मिलियो 2015 असां फ्रांस खां वरितो उहो यूनिकोड आयो ऐं मूं पघार कोन वरितो ऐं तमामु वॾी पघार हुई। पर जेतिरा ॾींहं आउं चेयरमैन रहियुसि मुंहिंजे दोस्तनि खे ख़बर आहे त मूं पघार कोन विधो, मूं सॼो इहो इन में ई पघार विधो त असीं गूगल ते सिंधी खणीसीं। सो जेकॾहिं कम जो जज़्बो हुजे, नियत साफ़ हुजे ऐं अॻिते वधण जी का सोचिजे पंहिंजे मुस्तक़बिल जे नौजवाननि लाइ त जेके असीं त हाणे सफ़र जे आख़िरी इख़्तिताम ते पहुची चुका आहियूं। पर जेको असांजो नओं नसुल ईंदो त उन लाइ असां इहे मैदान छॾे वञूं जंहिं ते उहे अॻिते वधी पंहिंजो अमली क़दम खणी सघनि। अव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जे प्रोग्राम जंहिं शख़्सियत जे लाइ थियो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन किताब छपाइण इन प्रोग्राम कराइण में पहिरें ॾींहं खां वठी अॼु ताईं साईं डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहिब जी मुंहिंजे लाइ रहनुमाई आहे। जेका हिन प्रोग्राम कराइण में जेको कमु हुयो, जेका सलाह हुई, जेका ज़रूरत हुई उहो हुन में साईं भरपूर किरदारु अदा कयो ऐं मूंखे हर वक़्तु हिमथायो। अॼु साईं अशफाक मेमन साहब जिन जो आउं इंतिहा दर्जे जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन प्रोग्राम कराइण में मुंहिंजो साथ ॾिनो। मां साईं असांजे सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे बानी साईं डॉक्टर मोहम्मद सुलेमान शेख साहब जिन खे गुज़ारिश कयां त हू अचनि ऐं हू अची पंहिंजी बर्थडे ते पाण ख़िताब कनि। जनाब सरफराज हुसैन राजड़, अॼु वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त 54 साल सिंध ग्रेजुएट जो सफ़र पूरा थिया आहिनि ऐं कंहिं माण्हूअ जे लाइ ज़िंदगी में हिकिड़ो नंढिड़ो ॿूटो, हिकिड़ो ॿिज छटिजे ऐं उहो वॾो वणु थी जंहिंमां मेवेदार वणु थिए ऐं उहो मेवो खाए त इहा उन माण्हू जे लाइ वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे। घणो करे ईअं कोन थींदो आहे। अल्लाह साईं रब्बुल इज़्ज़त जा बेहद थोराइतो आहियां जंहिं जी इनायत कई हिन साथ खे क़ाइमु रखियो। छाकाणि त इंसान जे वस जी ॻाल्हि कान्हे। हीउ ॾुखियो कमु हो माण्हुनि ताईं पहुचणु
ऐं माण्हुनि खे इन ॻाल्हि लाइ राज़ी करणु त हू सभु कुझु जेको सो छॾे ऐं पंहिंजे क़ौम जी ख़िदमत जे लाइ निकिरनि। ऐं क़ौम उन वक़्तु जंहिं वक़्तु असां शुरू कयो 72 में, उन वक़्तु हिकिड़ो वॾो ख़ाल हो। उन वक़्तु का क़यादत कान हुई, माफ़ु कजो, सियासी जमातूं वॾे मुश्किल दौर मां गुज़री रहियूं। ऐं असां उन दौर में रुॻो हिकिड़ो माण्हुनि जे लाइ उमेद जी ॾियाटी खणी हलियासीं जेका ॾाढी कमज़ोर हुई। ऐं असां बिना समर जे काफ़िले खे अॻिते वठी आयासीं। जिते बि ईंदासीं उते संगत खे इहा ई ॻाल्हि ॿुधाईंदा हुआसीं त हिते सभु कुझु पंहिंजे अड़ूं वड़ूं करिणो आहे, असां वटि पैसा कोन्हनि, न को वसीला आहिनि। असीं पब्लिक ट्रांसपोर्ट में वेंदा हुआसीं, किथे पंधु पहुचंदा हुआसीं, किथे ढगे गाॾीअ में पहुचंदा हुआसीं, जीअं माण्हुनि ताईं प्रोग्राम पहुचे। उन खां सवाइ पंहिंजे दोस्तनि यारनि साथियुनि संगतियुनि खे फ़ोन करे मैसेज करे, छाकाणि फ़ोन बि त तॾहिं अॼु वारा मोबाइल फ़ोन त कोन हुआ। सो सभु क़िस्म जूं मुश्किलातुनि मां निकिरी पार करे ऐं उन सभिनी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई सभु ताना तनका ॿुधी हिकिड़े इदारे खे क़ाइमु करणु या क़ाइमु थियणु, इहो सभु रब जी महिरबानी आहे, इंसान जे हिमत जी ॻाल्हि कान्हे। तो ख़ैर उहो कमु थियो ऐं उहो कमु आहिस्ते आहिस्ते शुरू थियो। जॾहिं उहो शुरू थी ऐं कंहिं सूरत में अख़्तियार कई त असां ते ॾमर अची वियो, असांजी आज़माइश शुरू थी वई। ऐं उन आज़माइश में मूंखे इहो डपु हो त असांजो जेका ई नंढड़ी झुपड़ी असां ठाही आहे या त विकिणी वेंदी। वरी रब साईं कमु आयो, उन कमाल सां उनखे बचायो। ऐं उन झुपड़ीअ में हिकिड़ो नंढड़ो ॾीओ ॿारियोसीं, जंहिं ॾीए खे संभालण लाइ साईं हैदर बख़्श आयो। साईं हैदर बख़्श उन दौर में कमु कयो सो को माण्हू नथो करे सघे, छाकाणि त पाबंदी सिंध ग्रेजुएट ते कान हुई, पाबंदी हुई हुनजे मेंबरनि ते। सरकारी माण्हू सिंध ग्रेजुएट जा मेंबर था थी सघनि। इन हैसियत में साईं हैदर बख़्श मेंबर हो ऐं फुल टाइम ऑफिस में अची वेंदो। यानी असांजी ऑफिस कॾहिं बंदि कोन थी, असांजो कमु कॾहिं बंदि कोन थियो, असांजा कन्वेंशन थींदा रहिया। त इहो अलाह साईं जे पायां मोकिलियल हिकिड़ो बुज़ुर्ग हो, जंहिंजी महिरबानी, जंहिंजे करे ही साथ हलंदो रहियो। असांखे अफ़सोस आहे त साईं हिन साल असां खां विछड़ी वियो ऐं उनजी यादगिरी अॼु असां 54 सालगिरह सां गॾु इन करे रखी जो उहो हिकिड़ो अहम असांजो बुनियादी पथर हो, जंहिं ते इहा इमारत बीठल हुई, उहो पथर निकिरी वियो। सो इन करे असां लाइ हाणे वधीक मसइला पैदा थिया आहिनि, छाकाणि त हिन शख़्स जे वञण जे करे असांखे वधीक कोशिशि करणी पवंदी। ॿी ॻाल्हि जेका अहम आहे उहा आहे त असांजी पॉलिसी, असांजो अॻिते जो सफ़र, छाकाणि का बि एसोसिएशन 50 सालनि खां पोइ साॻी पॉलिसी ते हली नथी सघे। हाणे वक़्तु आहे त हुनखे तब्दील कजे। उनखे कहिड़े नमूने तब्दील कजे, उन लाइ मुंहिंजे ज़हन में इहो आइडिया हो, इहो ख़्यालु हो त असीं पंहिंजे मुअज़्ज़िज़ साथियुनि खे हिन सफ़र में, हिन बहस में आणियूं। हाणे असांखे कहिड़े पासे वञिणो आहे, what is our new strategy and how we are going to live, what will be the future of this great organization. जीअं तालीम, असां तालीम जे लाइ
जेतिरी महिनत कई उन जो को घणो असरु कोन निकितो आहे। तालीमी माहौल ॾाढो असांजो पुठिते पियल आहे। हिन खां सवाइ रोज़गार जी सिचुएशन आहे, उन में बि असांखे वॾियूं तकलीफ़ूं आहिनि ऐं इहो ज़रूरी हो त हाणे असां हिन ते नज़रसानी करियूं पॉलिसी ते ऐं नई पॉलिसी जोड़ियूं। तो इंशाल्लाह ऐं न सिर्फ़ु इहो पर उन में असीं सिंध ग्रेजुएट जा जेके मेंबर न आहिनि ऐं जेके बि साथी आहिनि उन्हनि खे असीं इन सिलसिले में दावत ॾियूं त उहे पंहिंजा आइडियाज़ ॾियनि असांखे। जीअं असां वटि हिकिड़े नई फ्रेश क़िस्म जो अनबायस्ड क़िस्म जी राय अचे जीअं असां अॻिते वधी सघूं। सो आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हाणे इन तरफ़ सोचियो, छाकाणि जेका क़यादत आहे उनखे जेको स्टेप खणणो आहे त उहो नई सोच सां अॻिते वधंदो। छाकाणि त असांजो त सफ़रु हले थो पियो ऐं ख़बर कान्हे केरु केॾी महिल हलियो वञे। सो सफ़र त इंसान जो हिकिड़ो नातमाम सफ़रु आहे। ॿी ॻाल्हि जेका मूं पे चई त असांखे अहिड़ियूं पॉलिसियूं जोड़णु खपनि जो असीं सेल्फ सस्टेन थियूं, पंहिंजी कुवत ते पाण हलाए सघूं पंहिंजे इन इदारे। जीअं असांखे का रिस्ट्रिक्शन न हुजे, असां ते इहा पाबंदी न हुजे। जीअं असीं सिंध जे लाइ जेके ॻाल्हियूं ऐं ज़्यादतियूं सिंध जे ख़िलाफ़ थियनि थियूं उन ते लबकुशाई करे सघूं, ॻाल्हि करे सघूं ऐं अॻे वांगुरु पंहिंजी आवाज़ उथारे सघूं। छाकाणि त आख़िर को त हुजे जेको माठ में पथर उछलाए, को त हुजे जेको ऊंदा में रोशनी करे ऐं इहो तव्हांखे फ़र्ज़ अंजाम ॾियणो आहे। असांखे ॿियो को जीअं साईं चयो हींअर पंहिंजो असांजे वज़ीर साहब राजड़ साहब त तव्हां सभु जवान आहियो, तव्हां में वॾो जज़्बो आहे, हिन में कोई शक न आहे। मुंहिंजा दोस्त जेके ओड़ा थी विया आहिनि तॾहिं उहो अञा उन्हनि जज़्बो न छॾियो आहे, जंहिंजो सबूत थी आहे त असां मां केतिरा लकड़ खणी हिते पहुता आहियूं, ॿिए जी मदद सां पहुता आहियूं। पर उन ते बि पहुता आहियूं छाकाणि त कमिटमेंट असांखे पहुचणो हो, असांजो ई कमु। सो महिरबानी करे तव्हां हिन ते सोचो त हाणे असांखे कीअं अॻिते वधिणो आहे, असांखे छा करिणो आहे, कहिड़े नमूने करिणो आहे ऐं इहो ई हाणे नओं असांजो रस्तो थींदो, इन रस्ते ते हलिणो आहे। इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे ऐं मूंखे उमेदु आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿी जेका आख़िर में आउं चवणु घुरां थो तव्हांखे, इहा सम्झो त हिकिड़ी नसीहत आहे जेका मिठाई साहिबु चई त वॾाई ऐं तकबुर खां परहेज़ कयो। मिठाई साहिबु चयो त ख़ुदी ऐं ख़ुदा हीअं माईंदा मन में, ॿिनि तरह जाइ न आहे कमयान में। हुनजे करे जेकॾहिं तव्हां सभु चवंदो त आउं हीअं आहियां, मूं हीअं कयो, त पोइ तव्हांजो इहा ॻाल्हि का सची कान्हे। छाकाणि त को ॿियो आहे जेको तव्हां खां कराईंदो ऐं को ॿियो आहे जेको तव्हांजी हिफ़ाज़त करे, तंहिंजे करे उन खां न फिरो। त उमेदु आहे त हीउ सफ़र असांजो अॻिते गुज़रंदो, अॻिते वधंदो ऐं उहो असांखे पंहिंजो मंज़िल ताईं पहुचाईंदो। असांजा मसाला दुख सूर दर्द सभु दफ़ा थींदा। अल्लाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे, सदाई आवाज़ जो बि हमारे अल्लाह खुदा अशफाक अहमद मेमन साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त वोट ऑफ थैंक्स कनि, अची सभिनी दोस्तनि जा थोरा वञनि। साईं मां थोरा हितो त सभिनी जो आहियां। असांजे स्टेट जे पहिरीं त
असांजी जेको सभिनी खां महान शख़्सियत जंहिंजो असांखे अॼु मौक़ो मिलियो आहे त उनजी ऐं सिंध ग्रेजुएट जी गॾियल सालगिरह मल्हायूं। डॉक्टर मोहम्मद सलेमान शेख साहब, सदियुनि में माण्हू पैदा थींदा आहिनि जेके डॉक्टर सलेमान शेख सां ॻाल्हाईंदा आहिनि। असां सिंध खे इहो फ़ख्रु हुअणु खपे डॉक्टर साहब जहिड़ी शख़्सियत हिन अहिड़ी सुस्त क़ौम में पैदा थी। हर सिंधीअ खे हुन ते फ़ख्रु हुअणु खपे। अल्लाह ताला हिनखे इंडिया में पैदा करे सघियो पिए, हैदराबाद दखन में पैदा थी सघियो पिए, अमेरिका में पैदा थी सघियो पिए, पर अलाह असां ते रहम कयो, असांजी इन क़ौम ते रहम कयो जो हिन जहिड़ो महान शख़्स सिंध में पैदा थियो। असां त थोरा हितां आहियूं उन रब जा, पहिरीं उनजो थोरो आहे। ऐं रब खां इहा दुआ आहे त अहिड़ा हिकिड़ा 100 माण्हू तूं सिंध में ॿिया पैदा कर त सिंध जी तकदीर बदिलिजे। हिकिड़े माण्हूअ जी ताक़त कोन्हे, हिकिड़े माण्हू सॼी उमिरि ॾिनी, 84 साल जो थी वियो, 54 साल तहरीक हलाई, रत ॾिनई, सत ॾिनई, राति ॾिनई, ॾींहं ॾिनई। ॿार खे मूंखे ख़बर आहे, मुंहिंजो ज़ाती हुन वक़्त जा असीं दोस्त आहियूं, भाॼाई पई कावड़जंदी हुअसि, औलाद बि कावड़ियल हुअसि। जेतिरो टाइम हिते ॾींदो चवंदा असांखे टाइम नथो। इहे सभु ॻाल्हियूं मूं त मुंहिंजो त उन्हनि दोस्तनि में आहे जिन सां पहिरें ॾींहं खां गॾासीं। मां चवंदो आहियां त हर कंहिं इंसान जो वस कोन्हे त पुटु कावड़ियल हुजे ऐं पीउ चए त मां बाबा छॾ मूंखे सिंध ग्रेजुएट जी मीटिंग में लॻो। उन जी अहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजे साम्हूं थी त उनखे छॾे भाॼाई चए त भई अॼु जी शाम त भला असां सां तव्हांजो वाइदो कयल हो त कॾहिं चए बसि मां छा कयां, मीटिंग थी वई आहे, मां नथो वञी सघां। पोइ जेके घर जा महिणा, घर जा सुख ॾुख, पोइ जेके सया थिए अलाह ताला खेसि जज़ ॾींदो। ऐं अलाह कंदो त असीं हिते बल्कि आर्ट्स काउंसिल जे ओपन में संदसि सरोवरनि जी बि सालगिरह मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। असांजी दुआऊं आहिनि, अलाह खे असांखे उहो मौक़ो ॾिसण जो। मां साईं छो थोरा हिते वारी मूंखे मुंहिंजी तकरीर रखियल, पर मुंहिंजो यार असुल में तकरीरूं त सिंध ग्रेजुएट ते करण वारा घणेई आहिनि जेके तकरीर कंदा आहिनि, जेके जिनखे करणु खपे। मूंखे आख़िर में सिर्फ़ु थोरा वञणु छो। ॿियो महान माण्हू, महान जी डेफिनेशन मूं वटि इहा आहे सर, जेको न जंहिं माण्हू पंहिंजे माण्हुनि जे लाइ सिंध जे अवाम सां वेझो थियण लाइ, सिंध जे अवाम जी ख़िदमत करण में पंहिंजी अना खे छॾे ॾे। साईं हिते असां ऑफिसर वेठा आहिनि, सेक्शन ऑफिसर बि अना ते चढ़ंदो आहे त ख़बर पवंदी आहे त असांजा बिल रोके छॾींदो आहे, सिंध ग्रेजुएट जी ग्रांट रोके छॾींदो आहे। पोइ नखरा कंदो, कुझु कंदो, कंहिं निकिरी वञी मिंतूं करणी पवंदी। या ॿियनि इदारनि जे सां असां सां इहो अञा हिकिड़ो एॾो किने में किनी शइ आहे जो उन खे जेकॾहिं असां हिकिड़े पासे करे हली सघूं त इंतिहाई महान माण्हू बणिजंदासीं। मां थोराईंदो आहियां साईं राजड़ साहिब जो। अॻु में मूंखे जो पंहिंजे असांजे मोहतरम सेक्रेटरी जनरल साहिब कराची जेका मदर ब्रांच आहे उन जो मूंखे हुकुम हो त असां कंहिं मिनिस्टर साहिब खे रिक्वेस्ट कयूं। मूं रिक्वेस्ट कई ज़ुल्फ़कार शाह साहिब खे, उहो साईं मुंहिंजे भाउ वांगुरु आहे, ज़ुल्फ़कार वरी भाइटे वांगुरु आहे, जीअं साईं जो भाइटो मुंहिंजो भाउ जो भाइटो। हुन ॿुधायो मूंखे चई मां घणो करे इस्लामाबाद वञिणो आहियां, पर जेकॾहिं कोई वक़्तु कैंसिल थी वई या न वञण जी कोशिशि कंदुमि त मां ज़रूरु ईंदुमि। मुंहिंजो असां तव्हांजो नालो छपे था छॾी, अलाह कंदो त इस्लामाबाद वारनि जा खुली ईंदो ऐं मीटिंग पोस्टपोन कंदा जो तव्हां हिते कर। बहरहाल हुन मूंखे कल्ह 10 बजे 8-9 बजे फ़ोन कई, यार आई एम सॉरी मां इस्लामाबाद ई आहियां ऐं मीटिंग जेका आहे वरी सुभाणे बि रखिजी वई आहे, न त मुंहिंजो प्रोग्राम हो त राति वापसि अचां, सो मां नथो अची सघां, मूंखे माफ़ी रखणी आहे तव्हां।
मुझे ठीक है का ॻाल्हि न मजबूरी है सरकार पहिरीं सरकारी ड्यूटी पहिरीं फर्ज़ पहिरीं रात जो 11 बजे मूं पंहिंजे भाउ सरफराज राजड़ साहब के कॉन्टेक्ट कियो। सो महान माण्हुनि जी निशानी इहा आहे उहे मक़सद खे ॾिसंदा आहिनि उहे इन खे ॾिसंदा आहिनि त असांखे काॾे वञिणो आहे उहे इन खे ॾिसंदा आहिनि त असांखे सॾे केरु पियो उहे इन खे ॾिसंदा आहिनि त उन जमायत लाइ जेका सिंध जी एॾी छा पर मां चवंदुमि दुनिया जी उन हिकिड़ी अनोखी जमायत आहे पर सिंध जे माण्हुनि जी ख़िदमतुनि वारी जमायत आहे उन लाइ 11 बजे मां राति जो साईं खे कॉन्टेक्ट कयो। साईं सां फ़ोन ते मुंहिंजो राब्तो न थी सघियो। साईं जो जेको पीए साहब हुनजो थोराइतो आहियां उहो साला साली नंढड़ो थी असां सां गॾु असां बि नंढड़ा आहियूं अञा बुढ़ा कोन थिया पर हिन जे मुक़ाबले में मिड़ई साल ॾेढ जो फ़र्क़ु आहे। सो गनी खे मूं हुनखे फ़ोन करे ॿुधो यार साईं सां कॉन्टेक्ट कोन थो थिए तूं कॉन्टेक्ट करे मूंखे राब्तो कर त मूंखे रिक्वेस्ट हीअ करणी आहे। विदिन हाफ एन आवर साईं जी मूंखे साईं कंफर्मेशन कई वरी ट्राई कई त मां पाण बि ॻाल्हाए सघां राति पर साईं शायदि आराम में हलिया वेठो 12 थी विया सुबुह साण पहिरियों पर हुन मूंखे अॻे ई कंफर्मेशन करे छॾी। तॾहिं मां चवां महान माण्हू केरु आहे महान उहो आहे जेको मक़सदियत खे साम्हूं थो रखे अना खे साम्हूं नथो रखे। थोरा जे लाइ मूं पाण रिक्वेस्ट कई त मां संदन इहो थोरो एक्नॉलेज कयां इन्हनि जुमलनि सां त अहिड़ा महान माण्हू पाकिस्तान में तमामु घटि पैदा थियल आहिनि जेके मक़सदियत ते नज़र हुजे पंहिंजी क़ौम ते नज़र हुजे पंहिंजे क़ौम जे माण्हुनि ते नज़र हुजे दावत ॾियण वारनि ते नज़र हुजे भाई पी निभाइण ते नज़र हुजे इन ते न हुजे त यार मूंखे त कोन पहिरीं चयो साईं मां तव्हांजो थो रहे अहिड़ी रीति साईं कलवट साहब उनजो बि थोराइतो आहियां जो उन बि जेको आहे असांजे सॾ ते सॾ ॾेई चवां दादा खातो तुंहिंजो आहे ऐं उन में सॾण में उहो तुंहिंजो शान न वधंदो असांजो शान वधंदो तव्हां ईंदो असांजो मान वधंदो पर असांखे लालच आहे तोखे असांखे लालच आहे त तूं अचु छाकाणि कल्चर डिपार्टमेंट असांजो खातो आहे मुंहिंजो तो ईंदे ऐं हिते असीं बेवकूफ़ माण्हू हूंदासीं सफ़ा जेकॾहिं तोखे इहो न चऊं त कराची ब्रांच जेका असुल सिंध ग्रेजुएट ब्रांच आहे सिंध ग्रेजुएट जी माउ जिते सिंध ग्रेजुएट पैदा थी आहे उन खे कल्चर जो सेक्रेटरी बि नंढो भाउ हुजे मिनिस्टर जेको हुजे उहो भाइटियो हुजे ॿियो मिनिस्टर भाउ हुजे पोइ असीं सफ़ा बेवकूफ़ थींदासीं जेकॾहिं हिननि खे इहो न चऊं त बाबा असां सां गॾु वार त कयो असां सां गॾिजी त हलो त हिनजी मार्फत तव्हांजी मार्फत असांखे इहो तानो त न मिले त इहे सभु तव्हां सां गॾु आहे चीफ मिनिस्टर जेको उहो बि भाउरनि वांगुरु न पर उहो भाइटे वांगुरु त हुनजे हूंदे सूंदे तव्हां सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत लाइ कराचीअ में उन ब्रांच जे लाइ जेका मदर ब्रांच आहे उन लाइ ख़ासि तरह सां इहो त कराचीअ जे सिंधियुनि खे गॾण लाइ कराचीअ में रहंदड़ माण्हुनि में यकजहती पैदा करण लाइ असांजा घणेई प्रोग्राम हूंदा आहिनि असांजे फावर साहब जा ऐं त उन्हनि में मदद असां न घुरूं ऐं इहो पॉसिबल ई कोन्हे जो असीं मदद घुरूं इहा मदद न कर हिननि लाइ बि प्राइड हूंदी त असां अहिड़नि चङनि कमनि में असीं उन में मदद कयूं था। सो ॿियो मां कंहिंजो थो राय चयां मदद अली सिंधी साहब असांजो ही बि मुंहिंजो नंढो भाउ आहे मञे त मञे न मञे त मर्ज़ी अथसि पर आहे नंढो भाउ उमिरि में नंढो ई हूंदे सो ही उन वक़्त जा असीं साथी आहियूं जॾहिं सिंधी सॾाइण ते बि जेल मिलंदो हो साईं यादि आहे मदद सिंधी लिखियो न त जेल खाधई उन जी जाइ ते लिखिया मदर फौजी त जेल त कोन खाया बसि फ़र्क़ु इहो त सिंधी लिखियल उन उहे ॻाल्हियूं जेके आम तरह सां ॿियो केरु करे थो त कोन थियूं थियनि पर जे उन ज़माने में कंहिं सिंधीअ पे कई त उन लाइ जेल हक़ उनजो मां थोराइतो आहियां ॿिए हिकिड़े जिन जो थोराइतो आहियां
उनजो पूरो नालो छा आहे? न ग़लति नालो पियो ॿुधाए। हिन जो नालो आहे जिन फतेह महमद ख्वाब। जिन साईं हिन प्रोग्राम करण लाइ इंसान हुजे हा त मां जान छॾाए वञा सां, पर जिन मां कीअं जान छॾायां? जेको एॾो हिनजी सॼो प्रोग्राम मां चवंदुमि त हिन जिन जे आहे। ईअं ई अलाह ताला सिंध ग्रेड जी हर शाख में हिन जहिड़ो जिन ॾे, अनवर सियाल जहिड़ो बि अधु जिन ॾे, सुरह जहिड़ो हिकिड़ो 2 5 6 ॿिया जिन ॾे। हर ब्रांच में जे अहिड़ा 5 6 माण्हू, सॼी सिंध में 130 ब्रांचूं हाणे थी वियूं आहिनि, ऐं उन्हनि में जेकॾहिं असांखे हिकिड़ो माण्हू हिन जिन जहिड़ो मिलंदो वञे त असीं अलाए किथे हुजूं। सभिनी जो थो आहे। जेके बि हिते मुज़ीन वेठा आहिनि, लाचारी साहब जो हिन ते हथ आहे। हिकिड़ो कालम लिखियलु हो, हिकिड़ो कालम छॾियो देरि थी। लाचारी साहब सदर साहब आहे हिन जो। सो जिन जे मथां कंहिंजो त हथु खपे न, सो हुनजो हथु त इस तरह जिन हले थो, उॾामे बि थो, चढ़े बि थो, गोता बि ॾिए थो, पर पचर नथो चढ़े। सो सभिनी जो मां थोराए जेके हिते मोज़िस एतिरा माण्हू वेठा आहिनि, हिन ते ही जेके अदड़ियूं असांजूं वेठियूं आहिनि, हिन में बि हिकिड़ी ॿ जिन अथव। पर हींअर न कंहिं ॿी महफ़िल में मां हुन जिन जी ज़िक्र कंदुमि त जिन त छाकाणि जिनड़ीअ ते चिड़ी पवंदा आहिनि, जिन ते न चढ़ंदा आहिनि, तंहिं करे उहो नथो चले। उन्हनि में बि अहिड़ियूं आहिनि जेके उन लगन सां सिंध जी ख़िदमत करे रहियूं आहिनि, ऐं उन्हनि खे जस हुजे, उन्हनि खे शाबस हुजे। सो मां हिकिड़े ॼणे जो थोराए थो। पाटोली साहब ॾिसण में हिकिड़ी नंढड़ी वञे थो, कद जो न हेठि थी थो, इहे बि अधु जिन अथव। ॾियारीअ खे जेको हिन वेही उन में कयो आहे, या ॾियारी में जेको प्रोग्राम हले पियो, उहो बि कॾहिं ॾिसण जहिड़ो आहे। साईं पाण तव्हांखे अॻे अर्ज़ु कयो त पाण ॾियारी हलंदासीं, मां तव्हांखे वठी हली न सघियुमि। सो पंहिंजो 1972 में जेकॾहिं ही जमायत डॉक्टर सलेमान शेख जहिड़ो महान माण्हू न ठाहियो, त साईं हिते तव्हां बिल्कुलु सही था चओ राजा साहब, त एतिरा न सिंध में CSP हुजनि हा, न एतिरा ऑफिसर हुजनि हा, ऐं न इहा जागरता। ही जेको जागरता जो सफ़र डॉक्टर सलेमान, सॼे सिंध खे डॉक्टर सलेमान खे सलाम करणु खपे त उन हिकिड़ी इंटेलेक्चुअल जमायत ठाही। ही उहा जमायत जंहिं का इंटेलेक्चुअल लीडर हुई सिंध जी, जॾहिं के सिंध में वॾो खाल हो। ग्रेजुएट्स वाहिद जमायत आहे दुनिया में जेका ग्रेजुएट्स ते मुश्तमिल, हिन खां वॾी जमायतूं हूंदियूं आहिनि, पर केरु चई वञे त रुगो ग्रेजुएट्स ते जेके उन ज़माने में तमामु महदूद आहे। उहो अकुल वारा माण्हू सॼा वेंदा हुआ या न, ख़बर असां जहिड़ा जाहिल ग्रेजुएट हुआ, पर अहिड़ा जेके सम्झा वेंदा थी ग्रेजुएट अकुल वारा आहिनि, उन्हनि सभिनी जे जमायत खे ठाही। ऐं इंटेलेक्चुअल लीडरशिप जे सफ़र खां वठी अॼु सिंध ग्रेजुएट एसोसिएशन डेवलपमेंट पार्टनर 54 साल जो सफ़र ख़ैर सां गुज़रियो, अॻिते बि हुनजो सफ़र हलंदो रहंदो। मां तव्हां सभिनी जो आयलनि जो थोराए थो आहियां। राजर साहब तव्हांजो ख़ासि तरह सां ऐं सॼी सिंध जे पारां डॉक्टर सलेमान शेख साहब जो ऐं कलवट साहब जा मुंहिंजे पारां तमामु घणो थोराए थो आहियां। तव्हांजो तमामु घणी महिरबानी।